अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, मज़े में आहियो? उमेद त जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा, ठीकु हूंदा, मज़े में हूंदा। ऐं ईद जे हिननि बहितरीनु ॾींहंनि में तव्हांखे वेलकम चऊं था। ऐं ईद जा ख़ूबसूरत ट्रांसमिशन आहे, ख़ूबसूरत प्रोग्राम, सुठा वीडियो सॉन्ग्स, नवां तव्हां ड्रामा ॾिसंदा हूंदव कशिश टीवी जी स्क्रीन ते, KTN जी स्क्रीन ते। मां सभिनी खे उमेद कयां थो त हीअ ईद तव्हां लाइ तमामु भरपूर ख़ुशियुनि जो बाहिस हूंदी ऐं इंजॉय कंदा हूंदो पंहिंजनि सां गॾु, पंहिंजनि पिरियुनि सां गॾु, पंहिंजनि मिटनि माइटनि सां गॾु, पंहिंजे दोस्तनि सां गॾु, पंहिंजे अज़ीज़नि सां गॾु। ऐं असां सां स्पेशली असां सां गॾु डेफिनेट कशिश टीवी ऐं तव्हांजो हिकिड़ो असांजो हिकिड़ो रिश्तो जुड़ियल आहे केतिरनि सालनि खां, जेको स्क्रीन जे ज़रिए हिकिड़ो रिश्तो जुड़ियल आहे। मां हमेशह कोशिशि कंदो आहियां, हमेशह दुआ कंदो त इहो सिलसिलो जेको आहे, इहो रिश्तो आहे, हमेशह दाइम ऐं क़ाइमु रहे। ऐं डेफिनेट मज़ो कंदासीं ऐं कचहरी कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में, यानी मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम में असां पंहिंजूं वॾी वॾी सेलिब्रिटीज़ खे घुराईंदासीं, उन्हनि सां कचहरी कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं उन्हनि जी हीअ ईद कीअं गुज़री आहे ऐं कीअं गुज़ारींदा ऐं कीअं गुज़ारीनि था, छा प्लान्स आहिनि। डेफिनेट हेॾो वॾो पेंडेमिक हुयो, पेंडेमिक खां पोइ बहरहाल जेको बि सीन आहे उहो बिल्कुलु लाइव कचहरी थींदी, पर उहो सॼे पेंडेमिक खां हटी करे असां पंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ी रूटीन वारी, हिकिड़ी मज़ेदार ऐं हिकिड़ी न झकास क़िस्म जी कचहरी कंदासीं। अॼु डेफिनेट असांजे मुंहिंजे प्रोग्राम में जे ॿिया बि महिमान ईंदा, उन्हनि खे वारे पंहिंजे प्रोग्राम में उन गेस्ट सां कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं। अॼु असांजे प्रोग्राम में जेको महिमान आहिनि ऐं स्पेशली महिमान जेको आहे उहो त लाइक माना मुंहिंजे लाइ हिकिड़ी फैमिली आहे, फैमिली मेंबर आहे। तमामु सुहिणो आर्टिस्ट आहे, तमामु सुहिणो सिंगर आहे, तमामु बहितरीनु इंसानु आहे। ऐं जेकर हुनजी आवाज़ जी ॻाल्हि कजे त छा त हुनजी आवाज़ आहे, उन आवाज़ में हिकिड़ो जादू आहे। ऐं मुंहिंजा अलाए केतिरा वीडियो सॉन्ग्स हुननि जी महिरबानी, हुननि अप्रूव कयो ऐं वीडियो सॉन्ग्स ठाहिया ऐं तव्हां कशिश टीवी ऐं KTN जी स्क्रीन ते ॾिठा हूंदा। सो मां वधीक हुनजो तारीफ़ छा कयां, तमामु टैलेंटेड, क्रिएटिव ऐं खोड़ सारा हुनखे टाइटल मिलिया आहिनि, नेशनल न पर इंटरनेशनल लेवल ताईं वञी करे डिफरेंट कंट्रीज़ में परफॉर्म बि करे चुको आहे। ऐं मां चाहींदुमि अॼु असां पंहिंजे दोस्त सां, पंहिंजे भाउ सां आसिफ़ सियाल साहब खे वेलकम चऊं था। ऐं आसिफ़ सियाल साहब खे ईद मुबारकूं सर। मज़र तव्हांखे बि खोड़ सारियूं ईद जूं मुबारकूं हुजनि। थैंक यू सर। ऐं मुंहिंजे लाइ इलाही टाइम खां पोइ जेको आहे सो कशिश में एंटर थियो आहियां मां, बिल्कुलु। ऐं हिकिड़े गैप खां पोइ मुंहिंजे लाइ हिकिड़ी वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि इहा आहे की तव्हांजो प्रोग्राम जो स्टार्ट जेको आहे सो आसिफ़ सियाल सां सियाल साहब सां जेको आहे सो मूंखे इनवाइट कयो ऐं मां जेको आहे सो फस्ट प्रोग्राम पियो कयां 7 to 9। सो हिन प्रोग्राम जे लाइ तव्हांखे बेस्ट विशिस चवंदुमि। थैंक यू सो ऐं मच। इहो प्रोग्राम तव्हांजे ॿियनि प्रोग्राम वांगुरु इनशाला सुठो वेंदो। सो तव्हां सां गॾु उस्मान बि आहे। उस्मान ॾाढो टैलेंटेड आहे। उस्मान कीअं आहियो? ठीकु आहियो? उस्मान भाई कैसे हैं आप? ठीक है बस फर्स्ट क्लास, ठीक ठाक, मज़े में आयो? उस्मान जी बि ॾाढी मज़ेदार। उस्मान ईद मुबारक तव्हांखे बि। कीअं पियो लॻे कशिश टीवी जे स्टूडियो में अची करे तव्हांखे? सुठो पियो लॻे? तमामु घणो सुठो। मूंखे उस्मान जी बि कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके मां तव्हां ज़रूरु शेयर कंदुमि। जेको आहे बहरहाल ओवरऑल तव्हांखे ईद मुबारकूं। ऐं ईद ओवरऑल कीअं गुज़री, कीअं था गुज़ारियो, छा प्लान्स आहिनि? ईद एज़ यूजुअल माना मां सम्झंदो आहियां की जॾहिं इंसानु ख़ुशि आहे त ईद ई ईद आहे। ऐं जॾहिं ईद कशिश सां जीअं तव्हां ॿुधायो की चयो की पुराणो रिश्तो ॻंढियल आहे, 15 साल मतिलबु पीरियड आहे, हिकिड़ो वॾो पीरियड आहे। सो हमेशह ख़ुशी थींदी आहे की कशिश सां जेकॾहिं ईद सेलिब्रेट कजे ऐं कशिश में उहे पंहिंजा दोस्त गॾु हुजनि त माना हिकिड़ी फैमिली आहे न। सो मां चवां थो त इहो हिकिड़ो ॾाढो बहितरीनु आहे। हर ईद ते असां कोशिशि करे ट्रांसमिशन कंदा आहियूं, गॾु हूंदा आहियूं, सभिनी सां गॾु हूंदा आहियूं। सियारो हुजे, ऊन्हारो हुजे, गर्मी हुजनि, जेको बि हुजे। हुन इवन हिन पेंडेमिक में बि हेॾी कोविड जी जेका ख़तरनाक क़िस्म जी स्ट्रेस हुई, उन खां बावजूद बि ट्रांसमिशन हले पई। सो असां चाहियूं था इहा क़ाइमु दाइमु रहे। सो मुंहिंजे तरफ़ां जेके बि ॾिसो था सभिनी खे, जेके वेठल टीवी जे साम्हूं, जिन जिन हाणे कशिश टीवी ट्यून कयो आहे, उन्हनि सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं। मुंहिंजी पूरी इंटायर टीम जेका उन जी तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं। आसिफ़ सियाल खे बि वेलकम चवंदासीं तरफ़ खां ऐं मुंहिंजे तरफ़ खां बि तमामु व्यूअर्स खे ईद जूं मुबारकूं। मां चवंदो आहियां ईद खे बिग टाइम जी सेलिब्रेशन बिल्कुलु स्टार्ट कंदासीं। बिल्कुलु असां मिठाई बि आहे, बिल्कुलु जेके चाहियूं था जेके प्रोग्राम जो स्टार्ट असां मुंहुं मिठो कयो साईं। थैंक यू। ईद जी मिठाई त बिल्कुलु ॾाढी जेको आहे न इहा असां उस्मान। सो तव्हांखे वेलकम चऊं था कशिश जे स्टूडियो में। छो भाईजन सफ़ा मतिलबु छो सही तरह खाओ भाईजन, हिजाब न कयो। हिजाब इधर हिजाब थींदा न, तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो? सो वेल ओवरऑल आसिफ़ साहब तव्हांजा खोड़ सारा गाना, खोड़ सारा गीत, खोड़ सारा मशहूरु जेकॾहिं ॾिस न, लैला खां वठी तव्हांजो जर्नी स्टार्ट कयो। लैला, गोरी गोरी बाहूं, सोल, गुम हुया, जेके मूंखे पाण खे यादि आहिनि, जेको आहे ॾाढा वंडरफुल गीत आहिनि। सो अॼु आया हो त मां चवां थो प्रोग्राम जो स्टार्ट ई तव्हां जेके सॉन्ग सां थिए, जीअं हमेशह तव्हांजा मज़ेदार क़िस्म जा, धमाकेदार क़िस्म जा हिकिड़ा गाना हूंदा आहिनि। ऐं चवां थो जेके माण्हू परेशान वेठल बि आहिनि, जेके आया आहिनि, ऐं चवां थो ॾिसनि न त बिल्कुलु मुस्कुराइनि। जेको आहे सो छा था ॿुधाइणु चाहियो? तव्हांजी छा चॉइस आहे? तव्हांजो प्रोग्राम आहे, तव्हांजी मां पसंदि खे फॉलो कंदुमि। यार पसंदि त मुंहिंजी बिल्कुलु फॉलो कंदो तव्हांजी महिरबानी। पर मां चवां तव्हांजो पंहिंजो ई प्रोग्राम आहे। बिल्कुलु मां त तव्हां सां लाइक हिकिड़ो यू आर माई बेस्ट बडी। लव यू मैन। अने
जेको तव्हांखे बहितर लॻे जंहिंते मतिलबु भई तव्हांजो शो आहे एक्ज़ैक्टली ईद ॾींहुं हाणे छा मतिलबु मूंखे लैला बि ॾाढो वणंदो आहे, गोरी गोरी बाऊं बि वणंदो आहे, मां जिन जिन गाननि में परफॉर्म कयो आहे सोल बि ॾाढो सुठो आहे, गुम हुया बि सुपर हिट अलाए केतिरा गाना तव्हां ॾेई चुका हुआ हिन वक़्तु ताईं। त पोइ मां चाहियां थो की कशिश जी पुराणी यादुनि खे जेको आहे सो Revise करियूं। रिकॉल कयूं ऐं लैला सॉन्ग खां स्टार्ट था सर कयूं। लैला खां स्टार्ट कंदासीं। La 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 लैला तुंहिंजूं नज़रूं लैला तुंहिंजूं अखिड़ियूं होश विञाइनि सारा तुंहिंजूं मुरक़ूं लैला तुंहिंजूं नज़रूं लैला तुंहिंजूं अखिड़ियूं होश विञाइनि सारा तुंहिंजूं मुरक़ूं La 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 कूरन साथी खाए सोन मंज समाए हर दिल में जा यूं दिखा है चाहो मथा निभाए तो के राह पुकारिन दिल जूं चाहो पुकारिन सुरयूं शामों La 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 लैला तुंहिंजूं नज़रूं लैला तुंहिंजूं अखिड़ियूं होश विञाइनि सारा तुंहिंजूं लैला तुंहिंजूं नज़रूं लैला तुंहिंजूं अखिड़ियूं होश विञाइनि सारा तुंहिंजूं मुरक़ूं Well and Shobi by and Company. तुझी हिक मुस्कान लाए अड़बूरे अरमान तुझी हिक मुस्कान लाए अड़बूरे अरमान की न समझा रोज दड़पा तुझे हिक दीदार ले सारू तूं समझाइन दर्द नवा जागाइन प्यार कयो आहामू लैला तुंहिंजूं नज़रूं लैला तुंहिंजूं अखिड़ियूं होश विञाइनि सारा तुंहिंजूं मुरक़ूं La 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 Layla, you are my fire. Layla, you are desire. You have got me crazy. Ooh. Layla, तुझूं नज़रूं, Layla, तुझूं अखिड़ियूं, होश विञाइनि सारा तुझूं मुरक़ूं। वाह सर वाह, थैंक यू सो मच आसिफ साहब, थैंक यू सो मच। सो ॾाढो मज़ो अची वियो। लैला जी ॻाल्हि निकिरंदी आहे त लैला जा
खोट त मजनू मजनू तव्हां त हुयो न मजनू निकिरी आया तव्हां क्राइम पार्टनर आहियूं न तव्हांखे ख़बर सर नो मोर पर्सनल थिंग सर नो मोर पर खोट सारे क्राइम पार्टनर्स बिल्कुलु इलाही खोट सारा दोस्त आहिनि जहिड़ी हिकिड़ी ॻाल्हि पई थिए शुरू खां काशिफ चए पियो कहिड़ा कहिड़ा क्राइम पार्टनर आहिनि तुंहिंजा मूंखे त सभु मिलिया हिते वेठल काशिफ बि रहियो आहे सो वेल तव्हांखे वरी वन सेकेंड तव्हांखे ईद मुबारक हुजनि ओवरऑल ईद जे बारे में ओवरऑल तव्हांजो हेॾो वॾो पैंडेमिक रहियो बंदि रहियासीं लॉकडाउन रहियो SOPs ते अमल कयो सो हाणे वारी ईद में एॾो डिफरेंस न आहे ईद जा छा प्लान्स आहिनि मज़र पैंडेमिक जेको हो न मां सम्झां थो त मुंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी हुई मां त पैंडेमिक खे ठीकु आहे हिकिड़ी त जेके पैंडेमिक चई सघिजे थो पर मां सम्झां थो पैंडेमिक जेका हुई ब्लेसिंग इन डिस्गाइज़ हुई ऐं हिन में तव्हांखे अकेलाई में रहण जो मौक़ो मिलियो थकावटूं दूरि करण जो मौक़ो मिलियो तव्हां जेको आहे सो वर्कआउट कयो पिया ऐं तव्हांखे टाइम मिलियो हिकिड़ो ऐं मां सम्झां थो की अगरि स्पिरिट ॾे वेंदासीं त पंहिंजे पाण खे सम्झण जो एक्ज़ैक्टली पंहिंजे पाण खे सम्झण जो टाइम मिलियो नो डाउट सो ऐं पंहिंजे पाण खे टाइम माण्हू ॾींदो न आहे त ॾियणु खपे ऐं मुंहिंजे हिसाब सां खोड़ सारा माण्हुनि त हाणे पंहिंजी फैमिलियुनि खे टाइम ॾिनो उन्हनि सां वेठा उन्हनि सां टाइम स्पेंड कयो उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जा मसला ॿुधा ऐं मतिलबु हिकिड़ो जेको बि हुयो डेफिनेट स्टिल अञा हले पियो पैंडेमिक आहे अञा SOPs ते अञा खोड़ सारा केसिस अचनि पिया पर इन दौर में बि जेकॾहिं इहे मुस्कुराहटूं माण्हुनि जी एॾो विल पावर आहे जेके हिन वक़्तु कमु कनि था जेके SOPs खे फॉलो करे सो बहरहाल उन लाइ बेस्ट विशिस आहिनि जेके जिते आहिनि जेके बि मां इहा ज़रूरु ॻाल्हि कंदुमि त जेके माण्हू हिन वक़्तु सिहतयाब न आहिनि जेके माण्हू हुन बीमारी में आहिनि असांजे कशिश तरफ़ां मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी पूरी टीम तव्हां लाइ असांजूं तव्हांजे लाइ दुआऊं आहिनि अलाह साईं कंदो तव्हां जल्दी सिहतयाब थींदा ऐं अहिड़ियूं खोड़ सारियूं ईदूं तव्हां हज़ारनि हज़ारनि तव्हां अहिड़ियूं ॾिसो सो पंहिंजी फैमिली सां गॾु जो इंजॉय कयो सो बोल कुर्बानी जी ईद सर कुर्बानी ते छा प्लान आहे कुझु कुर्बान वग़ैरह कयो सर कुर्बानी तव्हां ऑलरेडी पाण कुर्बान थी चुका आहियो असां कुर्बानी त थी वई माना सम्झो कुर्बानी थी वई हाणे कुर्बानी ते वधीक न ॻाल्हाईंदासीं न वाक़ई नथा ॻाल्हायो कुर्बानी अलाह को प्यारी आहे कुर्बानी बाक़ी इहो आहे की कुर्बानी मां पाण त न कयां पियो ऐं जेको आहे सो ॻोठ ब्रदर्स वग़ैरह कनि पिया कुर्बानी त कुर्बानी पर सिलसिलो थिए पियो फैमिली ऐं हमेशह तव्हांजी ईद ॻोठ ई रहंदी आहे त वाहे ॻोठ में ईद करण जो मज़ो पंहिंजो आहे मज़र तव्हांखे ख़बर आहे की उते हिते 3 भाकुर पाईंदा आहियूं पोइ बि जेको आहे सो हिकिड़ो भाकुर हावी हूंदो आहे टिनि जे ॻोठ में इहो आहे सो ॻोठ में पंहिंजनि सां ईद सभु रिलेटिव्स आहिनि ऐं पुराणियूं यादुनि खे ताज़ा करण जो हिकिड़ो ॾींहुं ईंदो आहे त पोइ डेफिनेटली सो वेल हाणे त शयूं चेंज बि थी वियूं आहिनि अॻे नंढा हूंदा त एक्साइटमेंट हूंदी कपिड़ा वठिणा आहिनि जूतो वठिणो आहे हाणे त प्रायोरिटीज़ बि लाइफ में चेंज थी वियूं आहिनि हाणे जेको आहे लाइफ जी प्रायोरिटीज़ बि चेंज थी वियूं आहिनि त ओवरऑल हाणे ईद में स्पेशली असांजा खोड़ सारा महिमान बि अची चुका आहिनि तव्हांखे ख़बर आहे असांजे प्रोग्राम में नीरी कोटी पाया आहिनि नीरी कोटी वारनि खे विहाईंदासीं पंहिंजे प्रोग्राम में तव्हां ऑरेंज बि पाया आहियो हू नीरी पाया आयो आहे मतिलबु इहो सम्झ में ॻाल्हि नथी सीन वीन तव्हांजो ऑन न लॻे थो सो लेट्स टॉक अबाउट ईद जे बारे में तव्हां कुझु चवणु चाहियो तव्हांजा जेके फैन्स आहिनि तव्हांजा प्रोजेक्ट जे बारे में ॿुधणु चाहिनि था तव्हां छा पिया कयो अॼुकल्ह कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ कयो पिया उन जे बारे में ॼाणणु चाहिनि था मज़र मां जेको आहे सो करंटली हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे NGO आहे जंहिंसां मां कमु कयां पियो ऐं असां कमु पिया कयूं सीनियर सिटीज़न्स ते अच्छा सीनियर सिटीज़न्स बिकॉज़ पैंडेमिक तव्हांखे ख़बर आहे त जेके वधि में वधि जेके इफेक्ट आहिनि उहे सीनियर सिटीज़न्स आहिनि सो उन्हनि जे राइट्स जे लाइ मीन्स के जेके बुज़ुर्ग एजिड तव्हांजो मतिलबु एजिड आहिनि जिन्हनि खे राइट्स जेको आहे उन्हनि जे लाइ हिकिड़ी कैंपेनिंग कयूं पिया त उन्हनि खे पंहिंजा राइट्स मिलणु खपनि गवर्नमेंट जे स्टेट जे तरफ़ खां मतिलबु उन्हनि जे ओवरऑल उन प्रोजेक्ट ते कमु कयो अथव हाउ वाज़ योर एक्सपीरियंस यार मज़र मां त उनखे स्टार्ट जॾहिं जॉब जे सिलसिले सां कयो त मूंखे जॾहिं इन थियमि ऐं हिकिड़ी मुंहिंजे लाइ हिकिड़ी पैनिक सिचुएशन हुई जॾहिं मां केसिस ॾिठा अच्छा रिसेंटली तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ी वायरल थी वीडियो जंहिं हिकिड़े पेरेंट्स ते पंहिंजे मदर ते तशदुद कयो त अहिड़ा केसिस हिकिड़ो न आहे इहो हिकिड़ो वायरल थियो केसिस आहिनि ऐं मां पाण ॾिसां पियो मां त उन तकलीफ़ में हूंदो आहियां सो उन्हनि जे लाइ कानून साज़ियूं करणु खपनि उनजी हिकिड़ी कैंपेन आहे स्टेट आर्टिस्ट जो कमु आहे न आर्टिस्ट त एक्ज़ैक्टली हूंदो ई मतिलबु पीस एम्बेसडर आहे कंसीडर कयो वेंदो आहे सो उन्हनि लाइ बि तव्हां कमु कयो मुंहिंजी ज़िमेदारी थिए पई ऐं बीहे पई जेकॾहिं अलाह साईं मूंखे दावत ॾिनी आहे त कंहिं सबब में ॾिनी आहे ऐं मां कोशिशि कयां पियो त उन कंहिं जेको मूंखे वस में आहे जे कॉज़ ते कमु करणु खपे ऐं बुज़ुर्ग वफ़ात थी विया सीनियर सिटीज़न्स थी विया उनखां अलावा असां कमु पिया कयूं ख़ासि करे जेको आहे सो मोरो लाइब्रेरी ते मोरो पंहिंजो शहरु आहे
अच्छा तव्हांजो मोरो बिल्कुलु स्पेशल उन लाइ बिल्कुलु एकेडमिक हुजणु घुरिजे एजुकेशन ज़रूरी आहे ऐं इहो त तमामु सुठो इनिशिएटिव आहे सो मां तव्हांखे सपोर्ट कयां थो ऐं बिल्कुलु चवंदा जिते किथे एजुकेशन ऐं म्यूज़िक में एजुकेशन ज़रूरी आहे म्यूज़िक लाइ एजुकेशन ज़रूरी आहे सर म्यूज़िक इटसेल्फ इज़ एजुकेशन न हुन में जेको तव्हांजी लाइब्रेरी आहे लाइब्रेरी मोरो में इलाही वॾो मसइलो लॻो पियो आहे स्टेक होल्डर्स आहिनि हाणे असांजी मतिलबु टॉप ट्रेंडिंग्स में ट्वीट में जेको आहे सो असांजो जेको आहे मोरो नीड्स लाइब्रेरी टॉप ते वञे पियो चलो शुक्रिया आई विश यू वी विश यू बेस्ट ऑफ लक इंशाल्लाह मोरो लाइब्रेरी अची वेंदी सो वल ईद जो सिलसिलो जारी आहे ट्रांसमिशन हले थी खोड़ सारा महिमान बि ईंदा कचहरी बि कंदा आसिफ सां बि खोड़ सारी कचहरी बि करणी आहे सो हिकिड़ो वठंदा नंढिड़ो ब्रेक काॾे न वञिजो रहजो असां सां गॾु वेलकम बैक वियर्स वेलकम बैक एंड भलीका चऊं था तव्हांखे ईद जी स्पेशल ट्रांसमिशन असांजो हिकिड़ो शो आहे मुंहिंजो पंहिंजो शो आहे अॼु मां पंहिंजे दोस्तनि सां कचहरी ईद मुंहिंजी अॼुकल्ह इनफेक्ट थिए थी दोस्तनि सां मुंहिंजी ईद थींदी दोस्तनि सां आहे मुंहिंजा माना दोस्तनि सां वेही कचहरियूं हाल वाल रिलैक्स को टेंशन न को स्ट्रेस न सो अच्छा हाणे हाल वाल ॾियो ॿियो हाल वाल तव्हां एजुकेशन जी ॻाल्हि कई ऐं चाहियूं था त अहिड़े क़िस्म जा करणु घुरिजनि अच्छा म्यूज़िक जे बारे में तव्हां ॿुधायो त म्यूज़िक तव्हांजो स्पेशली आसिफ जेको डिफरेंट म्यूज़िक हूंदो आहे आसिफ ॿिए के माना तव्हां अॻे जी फास्ट गाना ॻाईंदा हुओ गोरी गोरी बाऊं थी वियूं लेला थी वियो या ॿिया कहिड़ा फास्ट हाणे तव्हां टोटल डिफरेंट ट्रैक ते आहियो सो छो मज़र टाइम हुयो उन टाइम जे हिसाब सां ट्रेंड हिकिड़ो हले पियो रीमिक्सिस जो हलियो ट्रेंड उन खां पोइ फास्ट म्यूज़िक जो हलियो स्टेज परफॉर्मेंस जे हवाले सां उहे सॉन्ग सिलेक्शन हूंदी हाणे थोरो वञूं पिया सॉफ्टनेस अॼुकल्ह मतिलबु लाइक हीर घुलंदी वञे हा हीरे घुलंदी वञे डेब्यू सॉन्ग न सो उहा असल चॉइस मुंहिंजी बेसिकली उहा आहे अच्छा उन शइ खे हाणे जेको आहे सो सॉफ्टनेस में रहण ऐं उन में मां सम्झां थो त मूंखे पंहिंजे अंदरि में हिकिड़ो सुकून मिलंदो आहे अहिड़े क़िस्म जा सॉफ्ट म्यूज़िक कंदे अच्छा ॾिसो पिया अॼुकल्ह म्यूज़िक जा ट्रेंड्स डिफरेंट पिया हलनि म्यूज़िक कहिड़ो पियो अचे रैपर्स अची विया आहिनि फास्ट म्यूज़िक थी वियो आहे म्यूज़िक में इलाही वैराइटी अची वई आहे नौजवान नवां नवां सिंगर्स अची विया आहिनि जिन खे मां असां सम्झंदासीं शायदि नथा करे सघनि अॼुकल्ह उन्हनि जा मां पर्सनल एडमिट कंदा उन्हनि जा लखनि में फॉलोअर्स आहिनि छोकिरो नंढो हिकिड़ो सखर जो छोकिरो आहे बाबर मंगी उहो ॾाढो ट्रेंडिंग में आहे रेपर सो म्यूज़िक इन वरी असां वटि ॿियो डिफरेंट म्यूज़िक बि आहे जेको ॾाढो क्रिटिक्स थींदो आहे जेको असांजा अक्सर करे माण्हू हुनखे ॾाढी क्रिटिक्स थी कंदा खपे उन शइ खे हाणे अंडरस्टैंड कयो था त ॾिसो हे म्यूज़िक जेको आहे मेन ॻाल्हि आहे हुनखे प्रेज़ेंट कीअं था कयो ठीकु आहे कॉन्टेंट ठीकु आहे समटाइम्स ईअं हलंदो जीअं मूंखे बिलाल महेसर जी ॻाल्हि कयूं बिलाल महेसर सुठो कमु पियो करे हिकु ॿ अढाई सॉन्ग जेको आहे वायरल जो हुनजो उन खां पोइ ज़ुहैब चांडियो इलाही सुठो टैलेंटेड आहे इलाही टैलेंटेड आहे सो अहिड़े क़िस्म जा आर्टिस्ट अचनि पिया ऐं इलाही ख़ुशी थींदी आहे त उहे अचनि पिया ऐं पंहिंजे पाण खे जेके सलाहियत उन्हनि खे मञराइनि पिया सो सुठो कमु पिया कनि मां सम्झां थो उन्हनि खे पॉज़िटिव एप्रिशिएट करणु घुरिजे मूंखे आई स्टिल रिमेंबर मां बिलाल महेसर खे ॾाढो लाइक कंदो आहियां बिलाल खे इन करे लाइक कंदो त बिलाल मूंखे यादि आहे मां हैदराबाद में कशिश जा गाना शूट पियो करणु वञा त बिलाल मूंसां कॉन्टेक्ट कयो हुते त यार मूंखे वीडियो ठाहिणो आहे उन फर्स्ट वीडियो मां ठाहियो त मां चयोमांसि हा यार तूं ठीकु आहे तूं न सुबुह जो 4:30 या 5 लॻे तूं मूंखे निंड मां उथाए जांइ मुंहिंजो घरु ॾिठल थी तूं पोइ असां कलाक ॿिनि में अमीर बि हुयो आयो त माना कलाक ॿिनि में गानो शूट कंदासीं अच्छा इतफ़ाक़ सां मां मोबाइल मुंहिंजो साइलेंट थी वियो सो ही हमरा बिलाल महेसर सो 4:50 ते मुंहिंजे 5 फ्लोर ते घर ते बीठो ऐं अलार्म बि त चौकीदार दरवाज़ो खटखाए मुंहिंजी मोबाइल साइलेंट खटखाए मां चयो हिन महिल अलाह केरु आयो आहे ॾिसां त बिलाल ॿाहिरि बीठो आहे मां ओवरऑल जीअं मुंहुं हूंदो की मां चयोमांसि हेठि लही तूं वॾो स्टार थींदे जेको एॾो कम सां सिंसियर आहे लॉयल आहे ऐं तमामु सुठी ॻाल्हि जेका आहे बहितरीनु जेका हुन में ॻाल्हि आहे त हू रेस्पेक्ट कंदो आहे नियत जो साफ़ आहे ॾाढो पॉज़िटिव एटीट्यूड ॾाढो इहा बि त हिकिड़ी एजुकेशन आहे न बिल्कुलु इहा असां वटि मां अॼुकल्ह नौजवान में फैमिली खां अचे पई तव्हांजी स्कूलिंग खां अचे पई ऐं कुझु अंदरि में बि उहे शयूं हूंदियूं आहिनि सो बिल्कुलु एप्रिशिएट करणु खपे एप्रिशिएट करणु घुरिजे सुबुह हाणे म्यूज़िक जा तव्हां हाणे कहिड़ा प्लान्स आहिनि कहिड़ा ट्रैक अचनि था छा पिया कहिड़ा कुझु ट्रैक्स ते कमु कयो आहे मज़र हाणे म्यूज़िक जेको आहे जेको सॉन्ग पंहिंजी डिस्कशन अंडर डिस्कशन बि आहे सो शेख अयाज़ जी पोइट्री आहे वाह वाह ऐं उहो सॉफ्ट सॉन्ग आहे ऐं उहो मुंहिंजे बिल्कुलु दिलि जे क़रीब ई आहे बिल्कुलु सो उनखे इनशाला विजुअलाइज़ कंदासीं गॾिजी करे ऐं तव्हां त मुंहिंजा मतिलबु मीडिया पार्टनर बि आहे तव्हांजे हर गाने में मां ई आहियां सो तव्हांखे कंप्लेन बि आहे पर मुंहिंजी माना सिफारिश बि तव्हां वटि वॾी आहे मुंहिंजी मजबूरी बि आहे न मजबूरी बि आहे बिल्कुलु मज़र छा आहे इहो हूंदो आहे अंडरस्टैंडिंग आहे मूंखे ख़बर आहे त मज़र यार हाणे तव्हां 3 गाना कया आहिनि त मूंखे ख़बर आहे मज़र चोथों गानो बि डिज़र्व करे थो करणु खपे मां चयो यार एतिरो पंहिंजी अंडरस्टैंडिंग मज़र यार हाणे
ॿिए को अचे यार मतलब आप ॿियो कंहिंखे पर अंडरस्टैंडिंग अहिड़ी आहे की यार मां मूंखे मतिलबु नहीं तो मैच नथो थिए न थी सघंदा मैच न सम्झो तव्हां सां अगरि सोल आहे न तव्हां जेको बिल्कुलु, रूहानी मोहबत सिलसिलो बि तव्हां सां बनी रही मोहबत आहे, आहे बिल्कुलु। मोहबत आहे सो मां चाहियां थो जेको आहे आसिफ सियाल जो इंशाल्लाह ही हिकिड़ो तमामु वंडरफुल ट्रैक आहे फर्स्ट टाइम हिते सिंग कंदो ऐं हिन वीडियो बि हाणे कशिश टीवी ते आफ्टर ईद इंशाल्लाह हिनखे शूट कंदासीं ऐं उमेद कयूं था हुन में मां ई मॉडल हूंदुसि ऐं तमामु वॾी कास्ट सां गॾु ईंदासीं सो वेल असां चाहियूं था त ॿुधायो जेको उस्मान तूं ठीकु लॻो पियो ऐं मज़े में एंजॉय करे पियो सफ़ा उस्मान जो बि किसो पंहिंजो शेयर कंदासीं पंहिंजे हुन में प्रोग्राम ईद वीद कुर्बानी वग़ैरह कई कुर्बानी इन दफ़ा त न कई आहे बाक़ी ॾिसूं था अॻिले साल अॻे साल कंदो इंशाल्लाह ज़रूरु कंदो तव्हांखे वेलकम चऊं था ऐं अलाह साईं तव्हांखे कामयाबु कयो महिनत कयो ऐं कशिश टीवी हमेशा हिकिड़ी ओपन डोर पॉलिसी रही आहे ऐं यंगस्टर्स खे हमेशा प्रमोट कयो आहे सो बेस्ट विशेस फॉर यू उस्मान ॾिठो ने त इनडायरेक्टली कशिश खां सां ई हा। मुंहिंजो माना मूंसां गॾु कनेक्ट उस्मान जो त मां शायदि लाइव ॿुधायां किसो उस्मान आयल हुयो काशिफ आगानी साहब ॾे हिकु जॉब जे सिलसिले में सो मूंखे यादि पिए थो काशिफ हुयो अलाए काशिफ साहब हुयो ऑफिस में भाई सां मुलाक़ात थी हुई अच्छा काशिफ भाई सां तव्हांजी मुलाक़ात थी सो मूंखे यादि आहे त ही काशिफ भाई सां जॉब जे सिलसिले में आयल हो त मूंखे जॉब करणी आहे अच्छा नो रेफरेंस कंहिंजे रेफरेंस सां कुझु बि न दिस गाए माना डायरेक्ट आयो आहे ऑफिस पहुतो वेठो रूम अंदरि वेठो ऐं डायरेक्ट ॻाल्हायो अथई चई मूंखे जॉब जे लाइ आयो आहे मूंखे जॉब आहे त ॾियो ॿुधायो त तंहिं महिल जॉब छा जॉब्स वग़ैरह न हुयूं ऐसा कोई अपॉर्चुनिटी न हुई त पोइ मां मूंखे यादि आहे त मां हिनखे पुछियुसि तव्हां कंदा छा मां तव्हांजो मां गिटार बि वॼाईंदो आहियां सिंगर लाइ छा अहिड़े हिसाब सां तव्हां ॻाल्हि कई जी गिटार जो चयो गिटार मां चयो त किथे रहंदो आहे ॿुधायो एरिया तव्हां साइड ते मां तव्हांखे हिकिड़ो नंबर ॾियां त हुन सां जेको आहे ॻाल्हाइजो पोइ नंबर मां तव्हांजो ॾिनो हुनखे त मूंखे वरी पोइ ॿिए दफ़े सुञाणे कोन पियो अच्छा छा अच्छा जॾहिं नंबर न मूंखे चयूं की यार केटीएन मां जेको असांजो नंबर मिलियो केरु आहे केटीएन मूंखे नालो हुननि खे न पियो अचे हा पोइ वरी असां ॾिठोसीं डिस्कशन थी नजफ़ वटि शायदि मां मिलिया। ॾिठो जे इहो तो सो वेल हीअ डिस्कवरी कशिश केटीएन जी आहे सो वेल बेस्ट विच सो भला ॾाढो सुठो वॼाईंदा हुओ ऐं गिटार वॼायो असां चवंदा हुआसीं गिटार वॼायो ऐं असांखे इहो गानो नओं थोरो ॿुधायो बिल्कुलु हे असां गॾु कंपोज़ कयोसीं उॾरी उॾरी थकिजी पवंदे सो हलूं था बिल्कुलु चंड ते बिल्कुलु सो वेल सो तव्हां बि इंजॉय कयो तव्हां बि मज़ो वठो ऐं जेको आहे बिल्कुलु खाधा पीता माना बाक़ाइदा खाईंदासीं ऐं कुर्बानी ईद आहे त गोश्त हूंदो जिते किथे उडरी उडरी थकजी पवंदे कंहिंसां तुंहिंजो प्यार कंहिंसां तुंहिंजो प्यार उडरी उडरी थकजी पवंदे उडरी उडरी थकजी पवंदे कंहिंसां तुंहिंजो प्यार कंहिंसां तुंहिंजो प्यार चंड न कंहिंजो यार पखियड़ा चंड न कंहिंजो यार चंड न कंहिंजो यार पखियड़ा चंड न कंहिंजो यार हे चंड जी चकोर जी मोहब्बत जी ॻाल्हि थी हले जेको हुन चंड ते आशिक़ हूंदो आहे हुनजी पुॼण जी कोशिशि कंदो आहे उहो पुॼी न सघंदो आहे किरी पवंदो आहे बची बि वेंदो आहे मरी बि वेंदो आहे आई सांझी मोटा मांझी हो आई सांझी मोटा मांझी माठी थी मंझधार कंधिय ते वेठो सोचां कंधिय ते वेठो सोचां काई सुध न सार काई सुध न सार चंड न कंहिंजो यार पखियड़ा चंड न कंहिंजो यार
वाह सर वाह 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 वंडरफुल ॾाढो हिकिड़ो न हिकिड़ो सफ़ा एक्चुअली तव्हां आर्टिस्ट मेलेडिस्ट आहियो त मेलेडी तव्हांखे ॾाढी सूट कंदी आहे जीअं मतिलबु सोल गानो आहे या तव्हां हमेशह अहिड़ा माना इहे सॉन्ग्स उहे आहिनि जंहिंमें बिल्कुलु डीपली माण्हू इन्वॉल्व थो थी वञे ऐं स्पेशली डिपेंड कंदी आहे कंपोज़िशन मेलेडी बि हिकिड़ी पोइट्री ते ऐं जेकॾहिं शेख हयाज़ जहिड़ा पोइट हुजनि असांजी माना सिंध में लेजेंड्स त रही चुका आहिनि पर कुझु लाइक टैलेंट शाइरी में बि टैलेंट वॾो आहे ॾाढो शाइरी आहे शाइरी सभु कुझु जेको सिंगर ॻाईंदो जेको आहे ऐं मां चवां ईद ते त ठीकु आहे ईद ते न थोरा हाणे कुझु थोरो हाणे शौक़ु आइटम जेको फास्ट जीअं गोरी गोरी ॿाहूं हुयो तव्हांजो हिन छो था कयो ईद मज़हर मां हिकिड़ो शो कंदो हुउमि मस्त जे नाले सां उन खां मस्त में जेको आहे सो हिकिड़ो फास्ट आइटम्स कंदासीं पर सूफ़ी वारी लत लॻी वई हिकिड़ी सूफ़ी म्यूज़िक जी सूफ़ी म्यूज़िक में हिकिड़ो इन्वॉल्व थी वियासीं हिकिड़ो स्पिरिचुअलिटी में हलिया वियासीं कोशिशि कयूं पिया उनखे फोकस थियूं कयूं पंहिंजो थोरो डाइवर्ट थी वियासीं पर ज़रूरी न आहे त उनखे पंहिंजे पाण खे म्यूज़िक अॼुकल्ह हले थो न बाक़ाइदा ईअं बाक़ाइदा अॼुकल्ह माण्हू न ॿुधणु चाहींदा हाणे ईद जो आहे मौक़ो आहे त ईद ते न माण्हू बाक़ाइदा चवंदा फास्ट म्यूज़िक हुजे मज़ेदार हुजे थोरो धमाल टाइप ऐं थोरी खोट सारा हुजे मज़र गॾिजी कंदासीं कुझु आइडियाज़ आहिनि ऐं मुंहिंजो आहे ट्रांस ते कमु करण जो करणु घुरिजे बिल्कुलु कंदासीं अच्छा आसिफ ॿियो बेटा ईदूं त तव्हांजूं खोट सारियूं हमेशह अलाह साईं तव्हांजी ज़िंदगीअ में अहिड़ियूं सवनि जी तादाद में ईदूं अञा ईंदियूं अलाह हज़ारूं तव्हां ईदूं अहिड़ी का ईद यादि आहे मेमोरेबल ईद इवेंट अहिड़ो को किस्सो अहिड़ो को वाक़ियो अहिड़ो को यादगार वाक़ियो यादि आहे तव्हां चाहींदो तव्हां शेयर कयो असांजे व्यूअर्स सां यार मज़र ईद हाणे माना ईअं फील थींदो आहे त पंहिंजे ॿारनि जे लाइ जेको आहे सो फैमिली खे मतिलबु टाइम ॾियणु ईअं हो पर मां पंहिंजी ईदूं तमामु उहे मिस कंदो आहियां जेके मां पंहिंजे फादर सां स्पेंड कयूं उन्हनि सां हक़ कयो उन्हनि जी मोहबत नसीबु हूंदी सो उहे ईदूं मुंहिंजे लाइ इलाही स्पेशल आहिनि ऐं हर उहो स्पेशल हक़ जेको आहे सो उन ईद जो उहो स्पेशल आहे अगरि नोट मतिलबु अहिड़ो लाइटर हाणे ॿार एक्साइटमेंट कंदा आहिनि तव्हांजा भाइर आहिनि तव्हां भाइरनि सां बि तव्हां उहा हिकिड़ी माना न को किस्सो को वाक़ियो आउं चाहियां थो आसिफ साहिब खां कुझु असां ईअं कंदा हुआसीं नंढे हूंदे सो ईद थींदी त माना पोइ बूट रखंदा हुआसीं पंहिंजा यार बूटनि जो मुक़ाबलो हूंदो बूट आसिफ जो यार शूज़ फलाणे भलो बूट आयो यार पोइ वरी जेको आहे सो कॉटन जा वॻनि जो वॾो फैशन हूंदो यार कॉटन जो यार फलाणे जेको आहे सो फलाणे दर्जे से कॉटन वरिती अथई चेयरमैन बूट वरी माना सॼो सिस्टम बाक़ाइदा रेडी हूंदो ऐं बाक़ाइदा सजाए करे रखंदा हूंदो असां मां त रखंदो हुउसि यादि नंढो बिल्कुलु बिल्कुलु रखंदा हुआसीं सुबुह थिए ऐं पोइ कोशिशि हूंदी त माना डोमिनेंट हुजे माण्हू सभिनी खां माना नवां नोट उहे दस्तियूं ख़र्ची मिलंदी ख़र्ची कलेक्ट करणु कहिड़े तरीक़े सां उहो वॾो हिकिड़ो एक्साइटमेंट सही माना बिल्कुलु वरी निमाज़ ते वञो निमाज़ पढ़ो वरी हुन खां पोइ पंहिंजे मिटनि फैमिली में अचणु सुबुह जो थी करे शीर खोरमा कलेजी इहे सभु खाई करे 3-4 असांजा वॾो वेढ़ो आहे उते खाई करे स्वीट सयूं थींदियूं आहिनि असां वटि सयूं थींदियूं आहिनि सो उस्मान तव्हां सयूं वयूं कंदा आहियो छा रूटीन हूंदा उस्मान तूं ॿुधाए तुंहिंजी रूटीन छा हूंदी आहे सुबुह ईद नमाज़ फ़िलहाल त मतिलबु एॾी ख़ासि रूटीन न आहे बसि सिंपल सी आहे जहिड़ी हूंदी आहे हिकिड़े इंसान जी हा असांजी बि उहा ई आहे बिल्कुलु सिंपल इहा ई रूटीन आहे असांजी 100% इहा ई रूटीन आहे उथंदा छा था चयो त माना ढगो कोई आहे ढगो न नेक्स्ट ईयर वाइदो कयो कुझु न कुझु कुर्बानी कंदुसि स्ट्रेट फॉरवर्ड ऐं ॾाढो ऑनेस्ट क़िस्म जो इंसानु आहे ॾाढो ज़बरदस्त आहे इलाही फ्रेंडली आहे ऐं असां फन कंदा आहियूं मज़ो ईंदो आहे ॾाढो ऐं वॾी ॻाल्हि आहे हिन जो माना ईअं कॉन्फिडेंस बि ईअं अथव कॉन्फिडेंस में अथव हिन टाइम हा कॉन्फिडेंस डिफरेंट वर्जन ई ॾाढो डिफरेंट नओं मॉडल आहे न जेको आहे सो कपिड़ा वपिड़ा वरिता आहिनि कपिड़ा वपिड़ा मतिलबु कीअं छा सीन हाणे काॾे वेंदो छा प्लान कया आहिनि हाणे ॾिसूं था जीअं थींदो कयूं था पिया मतिलबु की घर वारनि सां मिली करे मतिलबु की काॾे वेंदासीं फैमिली में ई घुमणु फिरणु असां कोशिशि कंदासीं हिकिड़ो माना ट्रिप प्लान कयूं ॻोठ जो ट्रिप प्लान कयो तव्हांखे बि इनवाइट सर बिल्कुलु हर ईद कोशिशि कंदा आहियूं तव्हां सां किथे न किथे कंहिं तरीक़े सां वञूं बि मिलूं या अचूं बि त मिलूं को कोशिशि कंदा सेंटर में आहे न असांजो शहर सर तव्हां आयो सेंटर ते सर छा कयूं तव्हां हमेशह सिधो किधो पकड़े था वञो छा कजे जेको आहे सो वेल इहे हलवाल आहिनि इहे कचहरियूं आहिनि जेको आहे सो आउं चाहियां थो त जेको आहे कुझु तव्हां बि कुझु ईद जे बारे में असां सां ॻाल्हि कयो ईद जूं कचहरियूं कयो ईद सां हलवाल कयो तव्हां इलाही सीरियस थी विया हो इलाही छो सीरियस थी वियो आहे आसिफ एॾो सीरियस छो थी वियो आहे असांखे सम्झो ॻाल्हि कपिड़ा घणा वरिता आहिनि न तव्हां त ट्रैक मूंखे यादि तव्हां हिकिड़ो मूड आहे हिकिड़ो मिज़ाज आहे हुन में हूंदा आहिनि ईद जा कपिड़ा जेको आहे सो ॾिसो पिया ईद जा कपिड़ा हा सो इहो ई आहे ऐं जेको आहे उन खां अलावा कपिड़नि खे तव्हांखे ॾाढो शौक़ु रहियो आहे कपिड़ा तव्हां ॾाढा मतिलबु बिल्कुलु शलवार कमीज़ जो शौक़ु मूंखे माना देरि सां थियो पर
पोइ थियो हाणे पोइ मां कंदो आहियां शलवार कमीज़ घणी पायां पियो अॼुकल्ह ऐं सैंडल्स वग़ैरह थी विया उन खां अलावा बसि जेको आहे सो पोइ टी शर्ट अच्छा मिटनि माइटनि ॾे वञो दोस्तनि सां मिलो उन्हनि सां ईद वारनि ॾींहंनि ते कचहरियूं वचरियूं कयो मिटनि माइटनि सां त बिल्कुलु थींदी आहे कचहरी खोड़ सारा पुराणा दोस्त बि आहिनि। असां स्पेशली मतिलबु ईद वारे सिस्टम में त हाणे त असांजी पार्टीज़ शुरू थी वियूं हा न हाणे बारबेक्यू इहे सभु असां वटि जेको आहे सो सिस्टम इहो ऐं तव्हां माशाल्लाह ॾाढो सुठो सिस्टम आहे मां त आयो आहियां तव्हां ॾे ॾाढो सुठो सिस्टम सां हिकिड़ो ब्रेक वठंदा ब्रेक खां कचहरी कंदासीं हिकिड़ो वठंदासीं ब्रेक ऐं जेके दोस्त वेठा आहिनि सभिनी हाज़रीन खे ऐं नाज़रीन जेके उन्हनि सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं लख लख मुबारकूं कुर्बानियूं थियूं आहिनि बाक़ाइदा गोश्त पियो आहे जंहिं वटि बि गोश्त आहे महिरबानी हिकिड़ी थेली मुंहिंजे लाइ बि ठाहियो त असां मूंखे माना मगज़ तव्हां खाओ मगज़ सर मगज़ घणो खाधो आहे गोश्त बि खाओ सो वठंदा हिकिड़ो ब्रेक काढे त वञो रहियो सां गॾु वेलकम बैक ईद स्पेशल ट्रांसमिट में तव्हांखे ख़ुशि आमदीद तव्हांखे भलीकार ऐं हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत समां लॻो पिया आसिफ़ सियाल गॾु आहे ऐं उस्मान गॾु आहे कचहरी हली पई ईद जी हाल वाल हे हो कचहरी आसिफ़ खोड़ सारा सिंगर्स अचनि था अॼुकल्ह तव्हां कुझु सच वच चओ था माण्हुनि खे कोन था चओ मां सचो माण्हू आहियां ऐं डिप्लोमेटिक न आहियां सच चवंदमि त वरी पोइ तव्हां जेको मूंखे सच न चओ मां सिंगर्स जी ॻाल्हि मूं चयो तव्हां डोमेन में अचो ई न भाई तव्हां पंहिंजा जेके पंहिंजा ई तव्हांजा खोड़ सारा मसइला आहिनि सिंगर असुल मसइला सिंगर्स जा आहिनि जे सफ़ा खुलण ते ईंदा त भले खोले सघो था ऑफर आहे मां नथो चवां त अॼुकल्ह ट्रेंडिंग ते अची वञो बहरहाल मां आसिफ़ कोई अहिड़ा सिंगर्स अॼुकल्ह गाना वाना जीअं डिफरेंट गाना आहिनि अलग बे ते से जा कॾहिं मूड थियो यार मां हाणे चेंज कयां बसि हाणे मां बेड़ो माना जेको आहे आम क़िस्म जी शाइरी ऐं आम क़िस्म जे अंदाज़ में ॻाइणु शुरू कयां कॾहिं मूड थियो कॾहिं जीअं उहो सॉन्ग सॼो ॾींहुं थो चिंगची हलायां अहिड़े टाइप जा गाना माना न सॼो चिंगी भलो गानो आहे हुनजो नाराज़ थी वेंदो सो बहरहाल अहिड़े टाइप जेके बि माना डिफरेंट माना ॾाढी डिफरेंट क़िस्म जी शाइरी आहे मस्ती मज़ाक वारी फनी शाइरी हुजणु खपे ऐं करणु खपे म्यूज़िक मां सम्झां थो हर टाइप जो करणु खपे ऐं काशिफ़ खे एल्बम कराए तव्हांजो हैदराबाद में करे मूड न थियो आहे की असां ड्यूट कजे ड्यूट कंदासीं पर फ़िलहालु जेको आहे सो फ़िलहालु ड्यूट जी तरफ़ न पियो वञा हा ड्यूट आहिनि प्लान्स आहिनि मुंहिंजी ख्वाहिश आहे निगत नाथ जो को गानो कयां मां निगत जो ॾाढो फैन आहियां मां या अलाए केतिरा दफ़ा ॻाल्हायो अलाए निगत ॿुधी अलाए चवंदी मां तव्हां ॾाढो फैन आहियां मां चाहींदो आहियां तव्हांजो को वीडियो कयां मां निगत वीडियो करे मोरे जी आहे उहा बि बिल्कुलु कयो तव्हां ऐं तव्हां उन वञो बि ऐं तव्हांखे एनकरेज करणु बि खपे ऐं छो जो तव्हां प्रेज़ेंटर आहियो सर बिल्कुलु ऐं तव्हां जेको जहिड़े तरीक़े सां प्रेज़ेंट करे सघो था न सही मां नथो करे सघां त पर्सनल न वठो न सीरियसली सो लिटरली माना मां चवंदो आहियां लिटरली मां हाणे न सेंस मूंखे ख़बर आहे ख़बर आहे तव्हां ऐं तव्हां प्रोमोटर आहियो वेल सर जेको बि तव्हां चओ तव्हां सफ़ा जेकॾहिं सफ़ा खुली था पियो त ठीकु आहे पर मां आहियां बिगेस्ट फैन आहे पर ऐं मां कोशिशि कंदो आहियां तव्हां कॾहिं कोशिशि कई त मुमताज़ मुल्ला जो गानो ॻाइजे ऐं तव्हां मुमताज़ मुल्ला जो गानो ॻायो को ॿुधो यादि हुई तव्हांखे आहे को यादि न हो जेका पहिरीं ॻाल्हि कई न मां तव्हांजो फैन आहियां I like you. No, I like you. सही पर उहो तव्हां ठीकु आहे पर तव्हां कॾहिं मूड थियो मुमताज़ मुल्ला साहिब जो तव्हां कलाम ॻायो या शमन साहिब जो अञा मूड थियो त न ठाहींदासीं जेकॾहिं चवंदो त ठाहींदासीं मूड त ॿिन्ही में शमन साहिब या हुन में तव्हां वधीक माना कंहिंसां माना कंहिंजा फैन आहियो परिस्तार वधि वही तकिड़ो डेफिनेटली लिविंग लेजेंड दोस्त आहे असांजो फ़ोनियूं कंदो आहे हिन वक़्तु पोइ ॾिसंदासीं सोचो वञा मां जेको आहे सो सोचो न आहे तव्हां कॾहिं फ़ोन कई वई त मुंहिंजी यार मुंहिंजे लाइ शाइरी त सुठो करनि पिया ऐं शाइरी बि करे सघे पियो रिक्वायरमेंट जी शाइरी हूंदी वईद खे चई सघंदो तव्हां कॾहिं वईद खे चयो आहे मुंहिंजे लाइ वई शाइरी कर न चयो आहे कहिड़नि शाइरनि सां तव्हां वधि कंफर्ट हूंदा अहिड़ा जेका मां मुंहिंजे जेके जंहिंखे ॻायो आहे नौजवान जेके आहिनि सिंगर्स पोइट्स जेके आहिनि मां जंहिंखे अॼुकल्ह जेको आहे सो कयां पियो तव्हां चवंदो सॼी फैमिली खणी आयो आहे कज़िन आहे मुंहिंजो डॉक्टर नूर सियाल आहे उनखे हाणे कयो आहे हयात सियाल तमामु बहितरीनु शाइर आहे जावेद शबीर जागीरानी थी वियो मोहम्मद अली गोपांग थी वियो पंहिंजो दोस्त आहे ऐं ॿिया बि खोड़ सारा शाइर आहिनि सरफराज़ मुंहिंजो पंहिंजो ब्रदर आहे मासूम सियाल उनजी जीअं हली आहे पंहिंजो जेको सॉन्ग सो अहिड़े इन जेके शाइर कनि पिया उन्हनि सां मतिलबु इहो आहे की वेहण सां हूंदो आहे असांजो माना सिस्टम ई आहे की फ्रेमवर्क घटि हूंदो आहे लाइक माना असां कयोसीं पोइट्री ॾिठीसीं पर जॾहिं कंपोज़िशन ठहे थी पोइ शाइर जी रिक्वायरमेंट हूंदी आहे पोइ गॾु वेहंदा आहियूं उहो त आई अंडरस्टैंड आहिनि न जेके सभु सिंगर्स जेके असांजा आहिनि सिंधी नौजवान सिंगर या सिंधी जेके बि रागी आहिनि गुलूकार आहिनि फनकार उनखे फॉलो वॉलो कंदा मज़र टू बी वेरी फ्रैंक मां जेको आहे सो लाइक कंदो आहियां सैफ समय जो केॾी स्केचिस खे
ऐं उहो हिन टाइम बाक़ाइदा सुठो कमु करे रहियो आहे ऐं उनखे मां फॉलो कयां पियो सुठे अंदाज़ में सुठो कमु पियो करे इलाही नो डाउट ही इज ऐं उन जेको आहे सो उन सिंध जे म्यूज़िक खे सही तरीक़े सां इंटरनेशनल लेवल ते नजफ़ खे तव्हां लाइक न कंदा नजफ़ बि सुठो आहे नजफ़ तव्हांजो पुराणो दोस्त आहे। नजफ़ असांजे म्यूज़िक खे अरेंज कयो स्टार्ट में नजफ़ जो साथ रहियो नजफ़ सुठो आमिर शाह जे बारे में तव्हां छा चवंदा आमिर शाह बि सुठो आहे इलाही सभु काशिफ़ सुठा आहिनि। आगानी काशिफ़ त दिल बहरा बसि हाणे मां छा चवां हाणे मां त हाणे असां खेॾूं बि कोन था कुझु चऊं बि कोन था हाणे चई बि कोन था छा आहे जो मां बि स्टडी पियो कयां न सवेर खां यॉर्कर हणो पिया मां यॉर्कर आउं आहियां न थोरी ॻाल्हि कई आहे थोरी ॻाल्हि कई तव्हांजो बि LBW थी वञे थोरो चढ़ी वेंदो हाउस सर ई त ॾींहुं आहे मस्ती मज़ाक हुजे को फन हुजे कचहरी हुजे इहे मस्ती मज़ाक कंदा आहियूं हिकु ॿिए छा आहे जो तव्हांजो कुझु न थींदो अंपायर मूंसां ॿधल आहे अंपायर साहब आंगुर मथे कई अंपायर वांगुरु न कंदो फिक्स लॻो पियो सो वेल यार इहा मस्ती मज़ाक आहे इहो ई फन आहे जो वेल करे ड्राम एक्टिंग जो शौक़ु थियो आहे त एक्टिंग करणु घुरिजे न करणु यार एक्टिंग जो शौक़ु जाॻियो आहे सीरियसली मूंखे इलाही टाइम खां शौक़ु रहियो आहे एक्टिंग मां कई मुंहिंजी स्टार्ट ख़बर अथव एक्टिंग मां थी ऐं तव्हां खोड़ सारा इंट्रोड्यूस बि कराया माण्हू तव्हांजे अथव आहे न जिन जे तव्हां करियर ठाहियो सीरियसली मदर सर सीरियस आहे मां त खेॾा ई नथो मां त सर ॾिसो हाणे कहिड़े क़िस्म जी स्टोरी हुजनि तव्हां कहिड़े क़िस्म जे कैरेक्टर्स करणु चाहियो था कैरेक्टर्स मां चवंदो आहियां की हिकिड़ो सुबुह 6 लॻे थी बाइक ते वञिजे सर कोर्स रखे सही महिनत वारो हुजे न तव्हां थोरी वेठे वेठे थी वेंदे सर असां त आर्टिस्ट वन नाइट स्टार त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़िस्मत सां थींदो आहे सर मूंखे यादि आहे कोर्स रखे तव्हां ॾाढो मां फर्स्ट क्लास सां भले बाइक भॼियल हुए भॼी पई बि तू डोंट केयर बोर्ड में जीअं बोर्ड में लॻी जेको आहे मूंखे फ़ोन आई राति जो त बहरहाल तव्हांखे सल्यूट हुजे सलाम हुजे तव्हां जिदोजहद खे तव्हांजे लॻी ते वेझनि खे कुर्बानी बिल्कुलु अच्छा कहिड़े क़िस्म जा कैरेक्टर्स करणु चाहियो था तव्हां मूंखे थोरा आर्टिस्टिक हुजनि ऐं मूंखे एग्रेसिव सीरियस कैरेक्टर्स मूंखे वणंदा आहिनि अच्छा तव्हांखे कहिड़ो अहिड़ो को आहे आर्टिस्ट जेको तव्हांखे नवाज़ुद्दीन सिद्दीकी तव्हांखे वणंदो आहे मूंखे नवाज़ुद्दीन सिद्दीकी ऐं इरफान खान अहिड़ो हिते हिकिड़ो आर्टिस्ट आहे न असां वटि जेको आहे असांजे ओवरऑल सिंधी मीडिया में जिन खे तव्हां लाइक कंदा आहियो बिल्कुलु अमानत मुग़ल ठीकु आहे उहो हिकिड़ो सर ॾाढो सियासी जवाबु ॾिनो अथई दोस्त जी ॻाल्हि रखी आहे ॾाढो सियासी हैदर कादरी आहे ऐं जेको आहे सो उन खां अलावा आर्टिस्ट मां हैदर कादरी हिन टाइम जेको मुंहिंजे हिन टाइम जो आर्टिस्ट जीअं चइजे न त फैम ज़हन में अची वञे तव्हां पुछो जी हैदर कादरी अचे अच्छा अहिड़ी का फीमेल एक्ट्रेस या आर्टिस्ट जंहिंखे ॾिसंदा जो फॉलो कंदा सोचंदा आहियो काश हिन सां गानो बि कयां हिन सां ड्रामो बि कयां अहिड़ी का एक्ट्रेस आहे आर्टिस्ट आहे मॉडल आहे यार मुंहिंजी नज़र में मतिलबु एज़ अ मॉडल मतिलबु न पर एक्ट्रेस जे हिसाब सां मां ॾिसां पियो रूबी अली खे रूबी अली इलाही सुठो परफॉर्म पई करे रूबी तमामु सुठी आर्टिस्ट महिनती आहे उनजी मां सर मां हिकिड़ो किसो थो शेयर करणु चाहियां आसिफ सियाल असां घुमो विया गानो पिया शूट कयो अदरान कंदर हिते आयल हुयो सो मां सभिनी सां शेयर करणु थो चाहियां असां आसिफ ते राति जो मूं वटि रहियल हुजे पोइ असां सुबुह जो आसिफ को ईअं थोरो मुंहुं साफ़ करे पियो या फेशियल फेस वॉश पियो करे त अदरान तो चयो चेर छो खेड़ त आहे नंढी ईद आहे उन वांगुरु तयारु था ईद वारी यादि आहे विढ़ंदासीं ॾाढा पोइ थींदा जहिड़ा थींदा सो वरी हिन ख़ुशी में गानो सर ॿुधायो हाणे गानो थी वञे हा बिल्कुलु तूं दिलबर माण्हू आहे यू आर अ वेरी यार माण्हू आहे सच पुछो की मज़र मूंखे इलाही ख़ुशी थी आहे ऐं घणे टाइम खां पोइ जेकॾहिं मां कंहिं शो में आयो आहियां मज़र सेठार थैंक यू सो मच सर तव्हां कैटीन ते बि शो पिया कयो तमामु सुठो कयो पिया तव्हांजो एफर्ट्स आहिनि ऐं उन खां अलावा हे बि जेको आहे सो प्रोग्राम कयो पिया बी वेरी आमीन सर आउटस्टैंडिंग इंशाल्लाह सर सो वेल गानो थी वञे आसिफ सियाल जो गानो ॿुधंदासीं ऐं जेको आहे जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई रांझण रमज़ रलाई आहे रांझण रमज़ रलाई आहे रांझण रमज़ रलाई आहे जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई 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 शौबी भाई रुख तरा जनदा नूर पेशानी कौन बाया
रांझण दा नूर पेशानी कोन बाया मां तो जो सानी आऊं बिथियणा तो जी बानी आऊं बिथियणा तो जी जे मुझी जान चगाइया है जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई 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 नदियां तर कर में पार जो ऐसा नाल राजू ते कोल बहसा नदियां तर कर में पार जो ऐसा नाल राजू ते कोल बहसा अतर अंबर आई मुश्क मलैसा अतर अंबर आई मुश्क हुरुन में दिड़ी लाइया है जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई रांझण रमज रलाइया रांझण रमज रलाई आहे रांझण रमज रलाइया है जे दम दम दिल में वाई जे दम 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 वेलकम बैक टू शो ॾाढी ख़ूबसूरत ट्रांसमिशन हली रही आहे ईद जो ॾियारो आहे जिते किथे नवां कपिड़ा मस्ती मज़ाक चेहरे ते मुस्कुराहटूं खाइण पीअण जूं ॻाल्हियूं कचरियूं हर को पंहिंजी फैमिली सां दोस्तनि सां सो डेफिनेट अॼु बि मुंहिंजो हिकिड़ो दोस्त बि आहे फैमिली बि आहे ऐं असांजो हिकिड़ो टीचर बि आहे उस्ताद बि आहे केतिरी तारीफ़ कयां ॾाढी मस्ती मज़ाक बि रहंदी आहे हुन सां हमेशह हिकिड़ो फन बि रहंदो आहे हिक ॿिए सां लाइक यू नो खोड़ अॼु त वाक़ई आहे न ईद मुंहिंजी एग्ज़ैक्टली जेका न कशिश स्टूडियो में जेका थी आहे न मुंहिंजा सभु जेके स्टूडियो में मौजूदु आहिनि जेके ऑन स्क्रीन ऐं ऑफ स्क्रीन उहे मुंहिंजा हिकिड़ा मतिलबु हिकिड़ा फैमिली वारा मेंबर्स मूंसां गॾु आहिनि डेफिनेट जेकॾहिं हुन जी प्रोफेशन जी ॻाल्हि कजे हुनजी कारकर्दगी जी ॻाल्हि कजे सिंध जो माशाल्लाह वॾो नालो आहे सिंध जो सुहिणो फ़नकार आहे सुहिणे ऐं सुरीले आवाज़ जो मालिक आहे पर पर डे में हुनजो नालो आहे नेशनल लेवल इंटरनेशनल अलाए केतिरनि मंचनि ते हू परफॉर्म करे चुको आहे अॼु असां सां कशिश जी फैमिली जो हिसो आहे ऐं KTN जी फैमिली जो हिसो आहे अॼु असां सां गॾु आहे मुंहिंजो वॾो भाउ नजफ़ अली गॾु आहे नजफ़ खे वेलकम चऊं था भलीकार चऊं था वॾी महिरबानी मज़र भाउ लख लाइक़ लख थोरा अवां जा लख कुर्ब ऐं स्पेशली कशिश TV सॼे सथ जा लख थोरा जो हेॾे वॾे ॾींहं ते यादि कयो वॾी महिरबानी ऐं तव्हांखे ईद जूं खोड़ सारी वाधायूं मां तव्हांखे पहिरियों ॾियण वारो हुयुमि पर मां सभ खां पहिरियों तव्हांखे ईद जूं लख वाधायूं मुबारक हुजनि ऐं डेफिनेट तव्हां सां हिकिड़ो फैमिली रिलेशन आहे हिन में को बि मतिलबु हुन में का ॿी राय न आहे न मतिलबु मूंखे नजफ़ सां गॾु हुजां न हुजां पर नजफ़ यादि हूंदो आहे यकीन कंदव त बाख़ुदा असीं जिते बि हूंदा आहियूं न पंहिंजूं पुराणियूं ॻाल्हियूं यादि करे ऐं उहे मस्तियूं ऐं उहे ॾींहं यादि करे ऐं उहे ॾींहं यादगार आहिनि लाइक मज़र भाउ बाख़ुदा असां स्पेशली सभु के जेके उन्हनि ॾींहं जेके दोस्त अॼु बि हिकिड़ी फैमिली आहियूं असां बिल्कुलु हिक ॿिए खे उहे ई मिस कंदा आहियूं चवण जी ज़रूरत न आहे ज़ुल्फी आहे लाइक मूंखे मां इहो चवंदो जॾहिं मां कराचीअ में ईद कंदो आहियां बिल्कुलु त मूंखे यादि आहे त जेकॾहिं मां पंहिंजे घर हूंदो आहियां त मां उन खां निमाज़ पढ़ी या मानी यानी खाई मंझंदि जो ऐं यूजुअली तव्हां वटि मानी थींदी आहे मुंहिंजी त मां सिधो कराचीअ में हूंदो आहियां त मूंखे माण्हू हूंदा किथे बि हुजां ऐं माना तव्हां वटि ज़रूरु ईंदुसि मूंखे ख़बर आहे मां अची राति ताईं देरि ताईं हूंदुसि भले मुंहिंजा ॿाहिरि बि सभु उते ई कचहरी थींदी आहे सो अॼु उहो ई मज़ो अचे पियो उहे हलवल थींदा उहे कचहरी थींदी नजफ़ भाई मूंखे त ख़बर आहे नजफ़ जी रूटीन जी बि ख़बर आहे नजफ़ जी रूटीन जी ख़बर आहे नजफ़ जी प्रोफेशन जी ख़बर आहे नजफ़ जी लाइफ स्टाइल जी ख़बर आहे ऐं नजफ़ जी ओवरऑल मां चाहियां थो त असां जेको व्यूअर्स ॾिसनि था तव्हां पंहिंजे ईद जे बारे में ॿुधायो छा ईद जूं छा तयारियूं आहिनि छा कयो अथव छा रूटीन आहे छा थियो छा न थियो ईद जी ओवरऑल मां चवां थो अच्छा मज़र भाउ मां बेसिकली ईद खे अगरि थोरो डिस्क्राइब कयां थोरो बिल्कुलु श्योर मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त ॾिसो ईद जे ॾींहं ते को 48 कलाक न थींदा आहिनि ईद जे ॾींहं ते 24 कलाक थींदा आहिनि ठीकु आहे सेम आम रूटीन वांगुरु ॾींहुं गुज़री वेंदो आहे जीअं आम रूटीन वांगुरु पर ईद खे मां ख़बर थो कीअं ॾिसंदो आहियां त फस्ट ज़िलज खां वठी जेकी 10 ज़िलज ताईं ही जेको ही सीक्वेंस आहे न जेको इन दौरान जेके ॾींहं गुज़रनि था बसि हाणे ईद जे ॾींहुं हे बि सामान वठिणो आहे ॿारनि जो ही बि वठिणो आहे सामान ही बि वठिणो आहे ही बि वठिणो आहे यकीन कंदो ईद अथव इहा ईद इन में त अक्सर करे खोड़ सारियूं मिसिंग थी वेंदियूं कपिड़ा लटा ॿारनि जा कपिड़ा पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेके बचपन जी जेकी ईद हुयूं ऐं जंहिं महिल मूंखे यादि आहे त बाबा सां गॾु जेके नंढा हूंदा हुआसीं त
ई जेके जूता हूंदा इहे बि मथनि खां रखी वेठा हा त बिल्कुलु बिल्कुलु साफ़ करे बिल्कुलु साफ़ करे बिल्कुलु मथनि खां पिया हूंदा उहो सुम्हिया पिया हूंदासीं पर जेकी इहा जेकी रुटीन आहे न ओ यार वाह वाह असल ईद इहा अथव ॾिसो ईद आम ॾींहं वांगुरु गुज़री वेंदो आहे हा सो वाह जी ॻाल्हि कई So, अथव कपिड़ा दर्जन ते बिल्कुलु, उन्हनि ॾे वञण वरी- डिज़ाइन कपिड़नि जो सिस्टम हे हो ॾिसो हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसो त इन दौरान पूरी फैमिली में पूरे घर में केतिरी गेमा गेमी हूंदी आहे वॾी गेमा गेम हूंदी आहे एज़ कंपेयर ईद वारो ॾींहुं त बसि बिल्कुलु सुकून वारो हूंदो आहे हा काफ़ी त अहिड़ा दोस्त आहिनि मुंहिंजा जेके यकीन कंदो त ईद जे ॾींहं ते सॼो ॾींहुं सुता पिया हूंदा हा इहे सभु दान खोड़ सारा दोस्त सां मुंहिंजे सां ईद नमाज़ पढ़ी करे सॼी राति जागदा ईद नमाज़ पढ़ी करे पोइ कुर्बानी करे बिल्कुलु। सुम्ही पवंदो शाम जो 5-6-7 लॻे उथंदो वरी पोइ हुन खां पोइ दोस्तनि सां कचहरी हाल वाल पर जेका ॻोठ में ईद जो मज़ो आहे जेको पंहिंजनि सां मज़ो आहे No ईद जो doubt. मज़ो No पंहिंजो doubt आहे। सो वाक़ई गेमा गेमी आहे हिन दफ़े जेके ईद जूं जेके रस्मूं हुयूं कुर्बानी कई हिन दफ़े जी जी बिल्कुलु माशाल्लाह मुबारक हुजे ऐं हुन खिलाफ़ जेके ॿारनि जूं रस्मूं कपिड़ा लटा सभिनी जा हे सिस्टम अलाह जा वग़ैरह एहसान सभु शुक्र सभिनि खे पंहिंजा ऐं अक्सर करे ईअं थी न ईद ते न ईद वारनि में कुझु पर्सनल हुजे न ईद ते अक्सर करे न जेको आहे इहो कंहिं उधर हूंदी आहे पंहिंजी या कंहिंखे ॾींदा आहियूं ऐं ईद ते वरी कंहिंखे फ़ोन बि कंदो कमु बि कबो आहे त ईअं थोरो इहो ओवरऑल ईद वारो सिस्टम कीअं रहियो पेंडेमिक बि हुयो करोना जे करे असुलु हेॾो थियो आहे बसि इहा त जेकी पेंडेमिक सूरत हाल आहे अलाह कंदो हीअ वरी पंहिंजी रूटीन ते अची वेंदी इंशाल्लाह अलाह कंदो बसि हे बसि कुझु महीना आहिनि या बल्कि कुझु ॾींहं न ईअं चई सघिजे थो अलाह कंदो रब खां इहा आहे छो त मुंहिंजो रब वॾो बेशक रब ताक़तवर आहे हीअ कुझु बि न आहे हुनजे अॻियां सो चवणु मक़सदु हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इन रूटीन में पूरी फैमिली खे वठी हलणु सभु ॼाणे करे हर शइ जो ख़्यालु करणु डेफिनेटली अच्छा बाबा अच्छा ईद ते तव्हांजो चलो ठीकु आहे तव्हां एक्चुअली डेफिनेट तव्हांजो हिकिड़ो म्यूज़िक मेन हिकिड़ो कंटेंट आहे त हिन ईद ते तव्हांजो हर ईद ते कोन के तोहफ़ा हूंदा आहिनि हिन ईद ते तव्हांजा कहिड़ा कहिड़ा मतिलबु सॉन्ग्स आया बिल्कुलु हिकिड़ो सॉन्ग जेको हलियो ऐं इनशाला हले बि पियो उहो बि कयां पियो कोशिशि इहा ई आहे त कुझु थोरो हाणे थोरो ॾिठो त मां मोस्टली गाना घटि कया बट हाणे मुंहिंजी कोशिशि थोरी इहा ई आहे त हाणे थोरो सिचुएशनल ते कमु कयां माना सब्जेक्ट ते कमु कयो पर हाणे वक़्त जी थोरी घणी ज़रूरत आहे ऐं हींअर ॾाढी ज़रूरत आहे जेके हींअर असांजे हींअर एटमॉस्फेयर जेको हले थो टोटल डिफरेंट आहे जेको हले थो सोशल मीडिया स्टार अलाए केतिरा स्टार थी विया आहिनि सोशल मीडिया था ॾिसो अलाए केतिरो भरियो पियो आहे हुननि सां जेको आहे ऐं हुननि जूं फॉलोअर्स ॾिसो व्यूज़ ॾिसो मां चवां थो त बिल्कुलु असांजा एतिरा न आहिनि असांखे एतिरा लाइक्स ऐं जेको माण्हू एतिरो हो कोन था कनि शायदि हुननि जो हिकिड़ो वॾो शायदि वक़्त जे हिसाब सां सम्झी विया आहिनि वक़्त इहा ॻाल्हि सम्झ में अचे त बाक़ी असां वक़्त जे हिसाब सां म्यूज़िक शाइरी ट्रेंड्स चेंज कयो आहे न कयो आहे करणु घुरिजे मतिलबु करणु घुरिजे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ॾिसो तव्हांखे वक़्त सां गॾु तव्हांखे अवेयर रहणु घुरिजे हा ॾिसो ही मोबाइल अगरि तव्हां वटि अॼो कयो आहे त शायदि अॼु खां तव्हां 3 खां 4 साल अॻु में वञो त ही कीपैड वारो मोबाइल कीपैड मोबाइल खां अॻिते हलिया वञो त वरी फ़ोन वारो हूंदो ईदनि ते माना अॻे डिमांड ई ॿारनि जी बि हूंदी हाणे डिमांड चेंज थी वियूं आहिनि मोबाइल फ़ोन खपे आईपैड खपे फलाणो फ़ोन खपे फलाणो फ़ोन खपे हाणे त ॿारनि जी डिमांड ई चेंज थी वियूं आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे उहो वक़्त सां गॾु ऐं हालात सां गॾु तव्हांखे अपडेट रहणु ज़रूरी आहे तव्हांखे मज़ो कहिड़ो उन दौर में पियो हाणे थो अचे जस्ट जैकबाद खां ॻाल्हि कजे कराची वधि में वधि मज़ो किथे ईंदो आहे ईद में तव्हांखे यकीन कंदो त हींअर मज़ो उन दौर में हुयो सच ॿुधायांव थो अॼु जे दौर में अॼु तव्हां किथे बि संगत वेठी हूंदी न त घटि में घटि 8 जूं मुंडियूं हेठि हूंदियूं मां करे दोस्तनि खे चवंदो तव्हांजे अॻियां अमिताभ बच्चन बि गुज़री वेंदो न तव्हांजी मुंडियूं हेठि हूंदियूं तव्हांखे ख़बर न पवंदी त यार शाहरुख़ खान गुज़री वेंदो कयो अच्छा शाहरुख़ हा ठीकु आहे त हाणे इहा हालत लॻी पई आहे सो तव्हां मोबाइल में न आहियो घणो यूज़ टू न हा मोबाइल जा वॾा हो आहियो मोबाइल ते तव्हांजा ग्रुप्स आहिनि व्हाट्सअप जा व्हाट्सअप ग्रुपनि जो न जब बादशाह आहे न मां सम्झां थो न जब हाणे 100-150 ग्रुप में हूंदो डिफरेंट हा डेफिनेटली पर मां मोस्टली बस हिकु या ॿ ग्रुप जेके जंहिंमें आन आहे बाक़ी त सभु म्यूट थियल मूंसां बि इहो ई आहे मूं वटि जेके बि ग्रुप आहिनि पोइ कुझु ग्रुप आहिनि जेके न अक्सर करे मतिलबु के साल ते म्यूट आहिनि के 1 वीक थियनि के 8 कलाक 8 कलाक ते कोई बि न आहे हाणे 8 कलाक मुंहिंजा सभई साल ते म्यूट सभु साल ते म्यूट साल म्यूट सर अहिड़ो को माण्हू आहे आर्टिस्ट आहे जेके म्यूट करे छॾियो हुजे ईद ते सच ॿुधायो अहिड़ो को आर्टिस्ट आहे जेके सफ़ा म्यूट करे छॾियो व्हाट्सअप आहिनि खोड़नि जेके म्यूट करणु घुरिजनि पर हाणे मजबूरी आहे तव्हांखे कयो आहे न मूं न कयो आहे सच सिंगर आहे एक्टर हो आऊं कयो आहे मां तव्हां मूंखां पुछो सिंगर आहे मां बि हिकिड़े सिंगर खे म्यूट कयो आहे जंहिंजा वीडियोज़ ॾिसी फासी पियो आहे माना 2 न 1 2 हा हिकिड़ो ॿियो आहे असां उनखे हाणे म्यूट हणी छॾियो
उन भाऊ खे खोड़ सारा हूंदा न हर भर खे कॉन्ट्रेक्ट मिलंदो आहे पराया वीडियोस प्रमोशन सही, आउं म्यूट सही। करी छॾियो आउं जो वॾे भाउ हिकिड़े म्यूट आहियो पोइ आउं खे बि थोरो पर फील थियो ईदा ॾिया त म्यूट हणी भाई मां म्यूट हणी छॾियो हुनखे सो उहे तव्हां माना अहिड़ा वीचारा आहिनि म्यूट आहिनि खोड़नि अच्छा खोड़नि अच्छा नजब माना कुझु सिंगर्स आहिनि असां वटि न जे खोड़ सारा सिंगर्स जेके आहिनि जेके बुरो ॻाइनि था ऐं अक्सर तव्हां में हिकिड़ी ख़ासियत ॾिठी आहे मां बुरो जेको बि ॻाल्हि कॾहिं मुंहं ते न चयो आहे छो सर तव्हांजी ज़िम्मेवारी न आहे इहा ॾाढो सुठो सुवालु आहे हक़ीक़त थो ॿुधायां ॾाढो seriously बहितरीनु थो ॿुधायां, सच थो ॿुधायां छो त इहो वरी एक्सपेरिमेंट असांजो हीउ जेको सिंध सुपरस्टार में असां वियासीं इहो इन में बि इन जो माना एक्सपेरिमेंट असां जेको मेन कयोसीं उहो इन में कयोसीं त छो त काफ़ी सिंगर अहिड़ा आया हा बल्कि मुंहिंजे ख़्याल में मूं हिकिड़ो यूट्यूब ते हिकिड़ो कमेंट्स बि पढ़ियो चए यार तव्हां अहिड़नि सिंगरनि खे पास कयो आहे जंहिंखे तव्हांखे सज़ा मौत ॾियणु घुरिजे तव्हांखे सिंगरनि खे सज़ा मौत जंहिंखे तव्हां पास कयो आहे सही माना तव्हां जंहिंखे तव्हां ॿुधियो आहे ॿुधो आहे पर हिकिड़ी मां हिकिड़ी ॻाल्हि टैलेंट शो हुयो हर को अची सघे थो फील हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त यार इज़त हर कंहिंजो हक़ आहे बिल्कुलु, बेशक, हक़, रेस्पेक्ट छो त इहे जेके बि शोज़ थिया आहिनि अॻ में बि जेके थिया आहिनि शोज़ थिया आहिनि उनमें उन्हनि जी जेकी तस्लील कई वई आहे न मुंहिंजी इहा कोशिशि हुई सर हाणे उहो त मां सीरियस उहा सही आहे। तव्हांखे यादि आहे पहिरियों जेको सुपरस्टार असां कयो जंहिं मां गॾु तव्हां साईं बिल्कुलु तव्हां तव्हांखे नौशरो पहिरियों जी गर्मी यादि आहे मेरे साईं। ख़ासि यादि आहे असल में इहो शुक्र आहे त मां उन्हनि ॾींहंनि में शायदि उहो न सघियो त पोइ मां जेके फिनाले जेके थिया हैदराबाद में अच्छा फिनाले हैदराबाद फिनाले में वॾी गर्मी हा इंतिहा दर्जे जी सर गर्मी तव्हांखे यादि आहे सर इहो जेको तव्हां शायदि न हुयो मीरपुर ख़ासि में जेको अदद तुफ़ैल हुयो ऐं महर सीमी हुई शायदि तव्हांखे मूवमेंट्स असांखे यादि आहिनि उहे जो असां ॾाढो इंजॉय कयो ॾाढो मज़ो अगरि हिकिड़ी इजाज़त ॾियो त मां हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां इन ईद ते वाक़ई त कचहरी थींदो कचहरी काशिफ भाउ खे थोरी ख़बर बि आहे असां वेठा हुआसीं ॿुधाईंदे अलाए छो मूंखे मां चवंदो यार हर फुरन ते इहा ॻाल्हि कजे करणु घुरिजे सर हिकिड़ो माण्हू तव्हांजी आदत रही आहे हमेशह बाहि ॾियणु जेको असां सां तादी करे वियो हा केरु ॿुधियो हिकिड़े न शहर जो नालो खणंदुमि न हुन अमरा ॿुधियो आयो अचनि साईं ॻाइणु शुरू कयईं ॻाईंदे मूं चयो सर तव्हां हिकिड़ो कमु कजो भाउ नेक्स्ट ईयर केतिरनि अहिड़ो ई प्लेटफॉर्म तव्हांजे लाइ खणी ईंदो अप्लाए कजो हुन में ॿियो गानो ॿुधो न हा असां वरी ॿेड़ा सेम जी हा बाबा ॿुधायो ॿियो ॿुधायो वरी ॿियो ॿुधाई ॿियो बि अहिड़ो थोरो सुर में न ॻाई हा मां चयो बाबा तव्हांखे चयोसीं न त तव्हां नेक्स्ट ईयर ट्राए कजो हा नेक्स्ट ईयर ट्राए कजो वरी साईं टियों ॿुधियो न हा हाणे मां हैदर ऐं मामा वेठो आहे हा मामा वेठो आहे हैदर माइक खणी चए भाउ जॾहिं अदा नजफ़ तव्हांखे चयो त तव्हां मथे साल अप्लाई कजो अहिड़ो प्लेटफॉर्म केटीएन वरी बार बार तव्हांजे दर ते खणी ईंदी हा हीअं वियो वञण खां पोइ वरी मोटियो चए मूंखे छा आहे मां त इंडिया हलियो वेंदुमि टई वेठा मारे फोनूं कंदो अचे सही मां उहो इंडिया हलियो वेंदुमि ए टई मारे वेठा फोनूं कंदो अचे तव्हां कान्हे मां हलियो वेंदुमि इंडिया हाणे अहिड़ा बि दोस्त हा बिल्कुलु बाक़ी रही ॻाल्हि इहा त हाणे म्यूज़िक आसान थी वियो आहे आसान थी वियो आहे या म्यूज़िक आसान करे छॾियो आहे आसान करे छॾियो इहे इंक्लूडेड ॻाल्हि इहा ई आहे त हाणे जेको ट्यून सुठो थो करे उहो मौसीक़ार सुठो आहे सो हक़ीक़त आहे इहा हक़ीक़त आहे जेको वोकल ट्यून थिए थी त बसि सभु शइ थी वञे त इहो वोकल वारो मुंहिंजे सां सॉफ्टवेयर ई जेको प्लग इन आहे इहो ख़तमु करणु प्लग इन ख़तमु थी शायदि इलाही मसइलो हल थी वञे त तव्हां हेॾी सारी महिनत था कयो सो बिल्कुलु अच्छा नजब आहे ईद जो मौक़ो लॻो पियो ईद जो सामान लॻो पियो मां चाहियां थो कुझु थोरी शुरूआति प्रोग्राम जी एॾी मज़ेदार थिए रोमांटिक आहे मुंहिंजो हिकिड़ो सॉन्ग आहे ऐं दिलि चाहियो त छो त माहौल ॾाढो सुठो लॻो पियो नजफ़ बि ईद जी शॉपिंग कराई आहे मूंखे तव्हां ॿुधायो नजफ़ को वॻो वठी ॾिनो या जूतो हिन जो माना यादि आहे नजफ़ निकिरंदो त पोइ फ़ोनियूं कंदो बाबा किथे बीठा आहियो असां हिते बीठा आहियूं पोइ आसिफ़ सियाल मां यकीन कंदो त यार ॾाढा गोल्डन ॾींहं गोल्डन डेज़ हुया साईं मलंग हूंदो चई 5 बजे वॻे ते जाॻी दिल्ली उदास आहे साईं वीचारे शाबाश आहे सरफराज़ खे शाबाश नो डाउट सही एतिरनि माण्हुनि जी मानी बुआ जेका दुश्मन दर ते वठी वञे जेके आसिफ़ अला यार ॿुधो आसिफ़ अला त पंहिंजी स्पेशल डिश ठाराईंदो हा और अक्सर करे प्रॉब्लम रहंदा न इलाही मसला सलाम अदी सलाम आहे ताक़ में ॾिसो हा सर सरफराज़ ब्रो ई जेको आहे न ॾाढो उहो कंदो माना ॾाढो ख़्यालु कंदो आख़िर उहो त खणी ॿिए में आयो पर पोइ ज़लील बि ॾाढो कंदो क्रिटिक बि ॾाढी कंदो ॾाढो पर अक्सर करे जेका चूचड़ी हूंदी उहो नजब ॾींदो हुयो पोइ आस्ते आस्ते नंढा नंढा सिपाही जेके हूंदा असां जहिड़ा पोइ बाहि ॾींदा हुया पर एक्चुअल भाईजान बारूद हूंदो पोइ प्लान कंदो स्क्रिप्ट तयारु हूंदो फलाणे डे आहे फलाणे यकीन कंदो मदर बाबा इन ते हिकिड़ो गीत बि ठाहियो ऐं ज़ुल्फी खे बि न छॾे हिकु भाउ खे ऐं असांखे चयईं त भाईजान तव्हां हाणे अचो राति 1 बजे ऐं 1 बजे
ज़ुल्फी शादी थियल हुई, नई शादी थी, ज़ुल्फी जी नई शादी थी। सो असां वेंदासीं रोज़ अॻु में, माना असां माना हिकिड़ा न हूंदा हिकिड़ा इहे जरासीम रोज़ वेंदा 8-9 बजे, त हिन असांखे 2 ॾींहं न वियासीं, त हिन असांखे भाणस फ़ोन कई त तव्हां आया न आहियो, त हाणे राति 11:30 बजे अचो। आए 11:30 बजे पहुता, ज़ुल्फी असांजे कारे मुंहं खां चयो हे टाइम आहे अचण जो यार, हे टाइम थिए थियो। न पहिरियों मूंखे चई न, मां चयो यार वो आसिफ सियाल आ रहा है, मज़र आ रहा है थी, कोन्हे कुझु कोन्हे। अड़े रोज़ ईंदा आख़िरकार मां चयो वेठो सही, पोइ आख़िर आयो हिननि खे चई यार कुझु टाइम आहे, असां खोड़ सारे मूवमेंट, सो हिन मूवमेंट खे रिकॉल कंदासीं, कचहरी कंदासीं, रीशेप कंदासीं, यादुनि खे यादि करण जे लाइ गानो बे थी वञे त ॾाढो मज़ो ईंदो। बिल्कुलु। हो ला 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 हो लिखे सताए तुहीं जो यादूं, दिल खे सताए तुहीं जो यादूं हर पल आहिनि, तुंहिंजूं यादूं हर पल आहिनि, तुंहिंजूं यादूं दिल खे सताइनि तुहीं जो यादूं। हो 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 करके वफाऊं हर पल आहिनि, तुंहिंजूं यादूं हर पल आहिनि, तुंहिंजूं यादूं। हो
मस्त नजारा दिलकश वादियूं मस्त नजारा छोलियूं समुंड जूं ऐं ही किनारा चोॾींहं जो चंड जगमग तारा मोट मिठा तूं हाणे खुदारा चोॾींहं जो चंड जगमग तारा मोट मिठा तूं हाणे खुदारा आहो हरिया करके वफाऊं नेण तकिन था तुझो राहूं हर पल आहिनि तुझो यादूं हर पल आहिनि तुझो यादूं दिल खे सताइनि तुझो यादूं हो 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 वाह वाह यार वाह ॾाढो मज़ो अचो मज़ो सफ़ा मेमरीज़ वाक़ई रिकॉल थी वियूं सो रिकॉल ते हिन कचहरी अञा थींदी बिल्कुलु तव्हां सां खोड़ सारा हवाल आहिनि खोड़ सारा तव्हांजा किस्सा ॿुधाइबा ब्रेक वठंदासीं ब्रेक खां वापसि कचहरी कंदासीं काॾे त वञिजो रहिजो सां गॾु वेलकम बैक वियर्स वेलकम बैक अॼु असांजो दोस्त नजफ़ अली गॾु आहे नजफ़ अली सां एक्चुअली म्यूज़िक खां वधीक हिन जेके गॉसिप्स हूंदियूं आहिनि न कचहरी हूंदियूं आहिनि ही फुली अपडेट असांजी मीडिया जो फुली अपडेट माण्हू आहे व्हाट्स गोइंग ऑन कहिड़ी ख़बर किथे आहे का आहे कीअं आहे केरु छा थो करे केरु नथो नजफ़ तव्हां त सॼी अपडेट्स हूंदियूं आहिनि सॼी रिपोर्ट असांजी बि हूंदियूं बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजा रिपोर्टर भले तव्हां रिपोर्टर बि आहिनि रिपोर्टर बि आहिनि असां त असांजे सुर वारा शागिर्द घणा आहिनि सुरीला तव्हांजा सुरीला यार सच ॿुधायो शागिर्द सुरीला मूं मां पाण बज़ार ख़ुदि शागिर्द आहियां न आउं त इहो ठीकु आहे सियासी जवाबु न माना ओवरऑल सुरीला शागिर्द घणा आहिनि तव्हांजा अञा सोलो करे ॾियां सवाल हा बेसुरा शागिर्द घणा अथव जेके ज़ोरीअ जेके साम्हूं छो नाला न खणंदो कंहिंजा बि न नाला न खणो चवण आहिनि सयूं हा यार ख़बर अथव मां सच ॿुधायां मां जेतिरो आहे न सिख्या जो अमल पाण ताईं रखियो आहे सच ॿुधायां ॻाल्हि मां जॾहिं मां पाण सिखां थो त मां ॿिए खे कीअं चवां यार तूं मां हुनखे सेखारियां हुनखे हिन वक़्तु ताईं न चवंदो हिन उमिरि में बि न चवंदो एतिरा साल तजुर्बो अथव हेतिरो साल फील्ड में कमु न चवंदो अञा न चवंदे अच्छा भला माना तूं भले माना चवंदो आउं 15 मिंटनि में चवंदो 1.5 कलाक ते पुॼे उहो कंदो ईंदो आहे हिन वक़्तु ताईं जब उहो कंदो आहे त चवंदा तव्हां हिते बि ऐं कोई लफ़्ज़ बि चवंदा रिपीट नथो ॿुधाए सघां हिते बीठो हिते ई बीठो ऐं 15 मिंट जॻह 1.5 कलाक लॻाईंदा तव्हां अञा टोपियूं कराईंदा माण्हू छा हेलमेट कराईंदा नजफ़ टोपी न हेलमेट कराईंदो आहे माना सफ़ा फिक्स बाबा माना ईअं सर सम्झी वेंदा टोपियूं कीअं काॾों इहो आयो आहे माना तव्हां इहो जेको मवाद त हाणे तव्हां जहिड़ा पहिरीं प्यारा साम्हूं हूंदा त मवाद ऑटोमेटिकली असांखे मिली वेंदो आहे सच थो ॿुधायां अहिड़ी ॻाल्हि आहे असां हाणे सम्झी विया असां तव्हांखे बि सम्झी विया असां टोपी कराईंदा न आहियूं असां तव्हां सिधी ॻाल्हि कंदा किथे बिल्कुलु बिल्कुलु सो पर खोड़ सारी हिन दफ़े मां अचां थो तव्हां ॾे सुभाणे तव्हां इनशाला ज़रूरु ईंदुसि मां इनशाला बिल्कुलु ईंदुसि मानी बि खाईंदासीं ऐं पती बि वठी ईंदासीं तंग कयोसीं आख़िर में चयो यार तव्हां मुंहिंजूं न पतियूं ख़तमु करे छॾियो अचो त खीर रहे पती वठी अचो ऐं वरी स्पेशली नजफ़ जो उहो ॾींहुं यादि ईंदा जॾहिं ईद जा हुजनि या कुझु हुजनि सो नजफ़ शो कंदो असां वेंदा हुआसीं कॾहिं कॾहिं फारिग हूंदा नजफ़ सां गॾु नजफ़ यादि शो ते हलिया हलंदासीं बिल्कुलु पोइ ख़बर नजफ़ खे पेमेंट थी आहे गौरव थी आहे पिज़ा खाराए सुल्फी चवंदो अचो त पिज़ा खा हा जे प्रोग्राम करे आयो अथव अचो भला चिकोसि यकीन कंदो अॼु उन्हनि ॾींहंनि लाइ उन्हनि ॾींहंनि खे वॾो मिस था कयूं यार यकीन शोज़ केटीन जा शोज़ थींदा ॾाढो यार ऐं यकीन कंदो त अॼु उन्हनि ॾींहंनि लाइ सिखूं था इनशाला वॾी ईंदा उहो अलाह कंदो उहो सदाईं ॾिसो मज़रबा
मोहबत इंसान के दिल में हुजणु घुरिजे सची थो ॿुधायां तव्हां जिथे बि हूंदो ऐं अलाह ॾिसे थो असां जिथे बि हूंदो बिल्कुलु संगत खे उन मोहबत सां उन चाह सां यादि कंदो बा ख़ुदा इहा ॻाल्हि आहे बिल्कुलु नो डाउट बाक़ी हाणे इहे मेल मलाखड़ा अलाह कंदो इहे जारी सारी रहंदा अच्छा अहिड़ो को किस्सो को यादि आहे ईद वारनि ॾींहंनि जो अहिड़ी का मेमोरी या प्रोफेशनल लाइफ में या नंढे हूंदे अहिड़ी का यादगार मेमोरी जेका हमेशह यादि हुजे उहा शेयर करणु चाहियो था तव्हां बसि इहो ई आहे त उहो मां जीअं मां तव्हां में शुरू में डिस्कस करे वियुसि त जेके ईद जा जेके ॾींहं आहिनि न इहे कपिड़नि लटनि जा ख़ुशी यकीन कंदो नवां नोट कड़कड़ा नोट मिलंदा सो दोस्तनि सां मूंखे उहो बि ॾींहुं यादि आहे त संगत सां जंहिं महिल असां ईद ॾींहुं वेंदा हुआसीं सभु 20 रुपया कढंदा हुआसीं पोइ शामी कबाब घुराईंदा हुआसीं सभु गॾिजी करे खाईंदा हुआसीं दोस्तनि सां ऐं ईद जा उहे ॾींहं त जेके संगत सां गुज़ारणु ऐं इन खां गॾोगॾु जेके ईद जा कपिड़ा जेके मथनि जे ओहो प्रेस कराए वरी अच्छा वरी जेको इलाज असांखे ईद वारे ॾींहं में दर्जीअ ई करणा पवंदा सॼे साल में शायदि कंहिंखे इलाज न करणा दर्जी कपिड़ा सिबे वरी उन खां पोइ इस्त्री वारो लाइट हली वञे वरी इस्त्री यादि हूंदा तव्हांखे शायदि बिल्कुलु 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 इहे ॾींहं उहे शइ आहिनि हाणे उहो ॿारनि में एक्साइटमेंट आहे न ॾाढी ॿारनि में एक्साइटमेंट आहे माशाल्लाह तव्हांखे मतिलबु प्यारो कहिड़ो औलाद आहे तव्हांखे यार औलाद सभु मिठी आहे ऐं ॿी ॻाल्हि त मज़र तव्हां पाण औलाद वारा आहियो त माना सभु नज़र में हिकु हूंदा आहिनि अज़ान या सभई अच्छा अॼुकल्ह हे नओं हिकिड़ो फिशकणी आहे अरसलान जेको आहे उहो त कंप्यूटर आहे अच्छा इन जे साम्हूं असां कुझु चऊं बि कोन था अच्छा हाणे हुनजे बारे में केरु हुन सां विड़े थो उनखे फलाणे हीअं कयोसीं न हीअं ॾिसी ठक और उहो बि उल्टे मुंटे उनखे ईअं थो चए अच्छा वॾो माना हू ॾाढो क्विक आहे ॾाढो तव्हांजी सोच आहे 2012 जो मॉडल हूंदो त ऑफकोर्स ईअं हूंदो न ऑफकोर्स फास्टेस्ट हूंदो जेको सारी ॻाल्हि आहे वारा दिमाग़ त न हाणे वाईफाई जे दौर जा वाईफाई जे दौर जा ॿार सो वाह वाह नजब अॼुकल्ह जीअं सोशल मीडिया टिकटॉक स्टार्स थी विया आहिनि टिकटॉक छोकिरियूं मॉडल बि आहिनि एक्ट्रेसिस बि आहिनि कॾहिं ख़्वाहिश थी न कॾहिं गानो वानो कजे या मॉडलिंग वॉडलिंग कजे तव्हां हिकिड़े गाने मां खां मॉडलिंग कराई आहे माना मां तव्हांजो गानो डायरेक्ट कयो जंहिंमें तव्हां चयो मां मॉडल मां पाण थींदुसि ऐं जेको असां सां तव्हां ज़ुल्म कयो कोटड़ी में तव्हां चयो मॉडल तव्हां चुप करे बीहो तव्हां कोई मॉडल आउं थींदुसि ऐं इन ई मॉडल जो मां आहियां मॉडल बि हुमेरा बुकुली हाणे तव्हां यादि बि आहे पर तव्हां यादि न कंदो ख़बर आहे तव्हां बहितरीन तरीक़े टोपी पाराईंदो कहिड़े गाने में सरे हे इहो गानो कहिड़ो हुयो इहो विछोड़ो कहिड़ो गानो हुयो जंहिंमें कोटड़ी में शूट कयो होसीं सॼो यादि आहे तोखे ड्रोन बि हलायो हुई असांखे एॾी मज़दूरी कराई थो एॾी मज़दूरी कराईंदा आहियूं तूं पंहिंजे कम में हा प्यार सां प्यार कीअं गानो सुठो गानो ॾाढो भलो यार ऐं तमामु बहितरीन रेस्पॉन्स मिलियो हुनजो स्पेशली तव्हां असांखे रेस्पॉन्स ॾाढो ग़लति ॾिनो तव्हांखे त भलो मिलियो मां चयो यार केतिरे ताईं काच ॿुधणु कंदासीं आख़िर दर्जी थी भाईजान कोई मॉडल न हूंदो आउं मेंटली प्रिपेयर आउं माना शॉर्ट माना दिलि में हुई पर तव्हां एॾो दामान कयो जो आउं हिमत न थी मॉडलनि खे एॾो बर्दाश्त कयो हाणे त छॾो मुंहुं खणी खणी जेको आहे कयो आहे आउं माना हिमत ई कोन सघियुमि तव्हांखे थी सघंदा आउं आहियां मॉडल सो भले हाणे फर्दर इरादो आहे अहिड़ी का एक्ट्रेस आहे जेका केटींदे तव्हांखे जंहिंजा तव्हां फैन हुजो तव्हां चाहींदा हुजो त न बसि इहो त हाणे त सच ॿुधायां थो त हाणे त तव्हांजे दौर वारियूं त हली वियूं पर पोइ बि माना सो हाणे त आउं इहो चवंदो त मां हाणे त जेके सिंक ॾियां थो न उहो सिंक बि ख़तमु कयां सच थो ॿुधायां थो बसि इहो त भले हाणे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त हिकिड़े दौर सां हिकिड़े वक़्त सां हिकिड़ो वक़्तु ठहे थो मुंहिंजी हाणे इहा आहे अरशद महमूद साहिबु रोज़ चवंदो अमेरिका थो वञा रोज़ चवंदो अमेरिका वञा थो रोज़ अमेरिका पेंडेमिक में अमेरिका बीठो कल्ह पहुतो आहे अमेरिका हिन वक़्तु मूंखे सम्झ में ॻाल्हि न आई साईं हेठि अलाए कहिड़ो जहाज़ आहे वञे थो खणी थो अचे सो बरल इहो आहे त हाणे ख़्वाहिश इहा आहे त भले मुंहिंजा शार्ट न लॻनि भले मॉडल हाणे उहो ई कनि कोई इशू कोन्हे पर हिकिड़ी शइ वक़्त सां थोरो चेंज करे ॾिसे माण्हू तव्हां टोटल चेंज थी वियो हुन जब सफ़ा माना बुर्दबारी सफ़ा ईअं सफ़ा ढक ढक रखंदा शुरू खां जाए जम खां बुर्दबार बुर्दबार कीअं सर तव्हां त सफ़ा बाक़ाइदा बायूं ॾिनियूं बबड़नि खे असांखे पुछो वञे सॼी रिपोर्टिंग वठो गॉसिप्स अॼुकल्ह थिए छा थो गॉसिप्स तव्हां सभु शयूं हूंदियूं थिए घणो कुझु थो कुझु बि न कहा और कंहिं बि गए कुझु बि न कहा कंहिं बि गए वक़्तु ई थींदो आहे इहे सभु सच शोबिस जे आर्टिस्टनि खे सोशल मीडिया ते फॉलो कंदा आहियो ॾिसंदा सभिनी खे आहियो बिल्कुलु डेफिनेटली कमु ॾिसंदा हुननि सभु खे ॾिसंदो आहियां अंदाज़ो लॻे व्हाट्स गोइंग ऑन अॼुकल्ह घणो कुझु हले थो हा इहे ऑफ द रिकॉर्ड घणी ॻाल्हियूं आहिनि अच्छा सो इहे ऑफ द रिकॉर्ड घणी ॻाल्हियूं आहिनि सर का मॉडल वॉडल तव्हांखे न वणंदी आहे का
मतिलबु आहिनि काफ़ी आहिनि, सभु सुठियूं कमु कंदियूं। सर तव्हां हिन में मञियो छो था मूंखे हाणे ताणे इहो जेको आहे इहो ड्राई फ्रूट ईंदो आहे या बंदि थी वियो आहे? ड्राई फ्रूट हाणे मतिलबु कमु चढ़ी वियो आहे सर। ड्राई फ्रूट खां माना सोन था वठो या हाणे? न घणो कुझु चवां। अच्छा सॉरी सॉरी सर, सम्झी वियुमि। सर काथों आई आहे तव्हां? माशाल्लाह तमामु सुठी आहे सर, ॾाढा भला ॾाढा भला। ॾाढा भला। अच्छा गानो ॿुधायो सर, गानो ॻाल्हियूं कुल थियूं। ड्राई फ्रूट जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायो, काशवार खे किली किली पेट में सूर पवंदो, पर ड्राई फ्रूट जी ॻाल्हि नथो ॿुधायां। सो साईं गानो ॿुधायो बहितर आहे। असां गानो ॿुधाऊं भलो आहे। बहितर ई आहे। जी सर। ईद जो माहौल आहे, माफ़ु कजो, ईद जी कचहरी न न बिल्कुलु, ऐं मां त इन शइ जो ई कयल आहे, सच ॿुधायां ॻाल्हि। सर तव्हां जेको माना बहरहाल गॉसिप जो गॉसिप किंग अथव, बहरहाल हिकिड़े गॉसिप क्वीन हूंदी आहे न, गॉसिप किंग आहे। सर कामरान खे बि डेडिकेट कजो सोलंकी, कामरान सोलंकी बि डेडिकेट कजो तव्हां। अच्छा भाई यार रिपोर्टर तव्हां भला। ला 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 मांदी थी न मारी, मांदी थी न मारी, ओ तुंहिंजो अल्लाह पिया सौ बनल जा डुखड़ा हिक लहज़े मंझला हाणे अहिड़ो बि लहू आहे जो मागर साईं बि मारी। स्पेशली ही सॉन्ग जेके अच्छा परदेस में रहनि था, उन्हनि खे डेडिकेट कंदुसि। सुबह साजर पढ़ियो थम ख़त, सुबह साजर पढ़ियो थम ख़त, सयूं जंहिंमें संघारनि जूं। सुबह साजर पढ़ियो थम ख़त, सुबह साजर पढ़ियो थम ख़त, सयूं जंहिंमें संघारनि जूं। मोटी वञा मुल्क अबाण न ॾे, मोटी वञा मुल्क अबाण न ॾे, करे मेघा मल्हारनि जूं। सुबह साजर पढ़ियो थम ख़त। उत्तर पासे खिवण खिवणियूं ककर कारूं करे उत्तर पासे खिवण खिवणियूं ककर कारूं करे पलर पलटिया भरिया हिन भिट, पलर पलटिया भरिया हिन भिट, वसन बूंदूं बहार न जूं। पलर पलटिया पलर पलटिया पलर पलटिया भरिया हिन भिट, वसन बूंदूं बहार न जूं। सुबह साजर पढ़ियो थम ख़त, सुबह साजर पढ़ियो थम ख़त, सयूं जंहिंमें संघारनि जूं। मोटी वञा मुल्क अबाण न ॾे, मोटी वञा मुल्क
पाण न ॾे करे मेघा मल्हार न जूं सुबुह साजुर पढ़ियो तुम ख़त जियो शोभी भाई यो हातिम हो नाही अहमद बुत हवेल में यो हातिम हो नाही अहमद बुत हवेल में बाहर जंजीर पेरन में बाहर जंजीर पेरन में अंदर सुरगा संगारन जो बाहर जंजीर पेरन में अंदर सुरगा संगारन जो मोटी वञा मुल्क अपाण न ॾे मोटी वञा मुल्क अपाण न ॾे करे मेघा मल्हार न जूं सुबुह साजुर पढ़ियो थम ख़त सुबुह साजुर पढ़ियो थम ख़त सयूं जंहिंमें संगारन जूं सयूं जंहिंमें संगारन जूं ला 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 साहिब वाक़ई मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि नजब गॾु आहे नजब सां ईअं थो फील थिए पाण हिकिड़े कचहरी जीअं छत ते कचहरी कंदा उहे हल हल कंदा नजब सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं नजब जीअं आहे न जीअं जीअं सुरीलो ॻाए थो एॾो ई माना हिकिड़ो नॉटी ॾाढो मतिलबु मस्ती मज़ाक फन कंहिंखे सुकून में ॾिसण वारो माण्हू आहे बेसिकली दोस्तनि खे सुकून ॾिसण वारो आहे हिन हद ताईं सम्झो जो एॾो डपु थी वियो हिक ॿिए खे न ॿुधाईंदा मां अचां थो जे ईंदुसि त कान का फटीक लॻंदी फलाणी जी वठी अचांइ फलाणी जी वठी अचांइ ड्राई फ्रूट ताईं असां तंहिं वक़्तु नवां नवां सिपाही थियासीं न भर्ती थियासीं साईं असां इलाही एतमाद वारा सिपाही हूंदा हुआसीं अच्छा तव्हां ड्राई फ्रूट खां हाणे तव्हां गुज़री हाणे हा न ॿुधायो मां अॻिते अचां पियो सर भर्ती नवां नवां थियासीं तव्हांखे इलाही एतबार हो असां ते पोइ सम्झो त प्रमोशन थिया आहिनि इलाही चौकनि ते बीठासीं नाकनि ते सो उहे खोड़ सारा किसा आहिनि कचहरियूं आहिनि इलाही हल वाल खोड़ सारा इवेंट्स बि आहिनि सर अहिड़ो को वाक़ियो थियो माना त जीअं माना हिकिड़ो को बेसुरो सिंगर अचे तव्हांखे चए यार कुसाण खे मन हिकिड़ो गानो ठाहे हिकिड़ो गानो ॻाल्हाए ॿीहर न ईंदुसि मां खोड़ मुंहिंजी लाइफ में हिकिड़ा 2 3 4 सिंगर नाला न खणो भले न नाला त डेफिनेटली मुंहिंजी नेचर ई न आहे न ई मुंहिंजी आदत ई आहे कॾहिं कंदा खणंदा बि न आहियो तव्हां न न सो ॻाल्हि इहा ई आहे त अचनि था मूं अॻु में बि जेको ज़िक्र कयो न त हाणे असां वरी मौसीक़ारनि में बि जेको जेके म्यूज़िशियन जेके इहे सीक्वेंस कनि था न उन्हनि में बि अपिट अची वई आहे त माना सुठो हुनखे ट्यून करे हुनखे करे असां वरी मज़े जी ॻाल्हि ॿुधां थो कॾहिं कॾहिं हिनखे ट्यून करे चवंदा आहिनि त न यार अञा हीअं थियणु घुरिजे पोइ कॾहिं कॾहिं हुनखे ओरिजिनल वोकल ॿुधाईंदा पुट हिकु ॿुध सही ईअं ॻायो ई पहिरियां छॾे सर बिल्कुलु त सही ॻाल्हि आहे सर ॿिया बि खोड़ सारा वाक़िया आहिनि मूंखे त ख़बर आहे हिकिड़ो ईद वारो वाक़ियो थियो हिकिड़ो थाणे वारो थोरो ॿुधाईंदो थाणे वारो सर थोरो थी वञे ईद जो मौक़ो आहे कचहरी आहे हल वाल आहे फन थी वञे थाणे माण्हू बि त ॿुधंदो थाणे वारो वाक़ियो त थियो छा हुयो यार हुन सिंगर जो नालो न खणंदुसि मां नालो खणण जहिड़ो बि न आहे हाणे सो थियो ईअं त मां वेठो कमु कयां पियो त मूंखे फ़ोन आई हेठां ज़ुल्फी जी यार उहो अचु हुन यार खे पुलिस खणी वई आहे मां यार वॾा लाओ तव्हांखे हिननि ईद वारे ॾींहंनि में बि तव्हांखे यार थोरो भराम पई सुझे लाइ ठीकु आहे वरी साईं फ़ोन आई ग़ुलाम अली समे जी दादा अला जो वास्तो थी हे
ये यार के पकड़े हुई है पुलिस तू किथे हां जल्दी कर मां यार वडा उस्ताद वरी मां कम कर वरी फरहान बलोची आई फोन फरहान बलोची बाबा अल्लाह जो कसम मौला मुश्किल कुशा जो कसम उनके पकड़े हुई है तू लई अच यार राइट सिस्टम बंद करे मां लई हले तो व्यास थाने ते वरी यार ही वेठो था वडे हाणे एसएचओ एडो ला हुयो अच्छा असां ट्रेनी के सुनाती पे व्यारी ते वेठा हुन ॻाल्हि ई कि चेदा सिधी ॻाल्हि आहे तव्हांजो यार झले वेठा आहियूं हाणे तव्हां बहितर इहो आहे टई मूंखे गानो ॿुधायो त मां तव्हांखे तव्हांजी उमिरि खे छॾंदुमि असां वेठा परेशान हुजूं सही हाणे थियो ईअं त कंप्लेन छा ते आयो अमरावती उहो वरी बाद में आहे न इहो क्लाइमेक्स आहे इहो क्लाइमेक्स सीन एक्चुअली ही इज परफॉर्मिंग राइट मूंखे चई त हा ॿुधायो साईं तव्हांजो गानो हाणे मां हुते छा कयो मां ग़ुलाम अली ज़ुल्फी एॾो लाहे ज़ुल्फी थाणे खां भॼी करे ॿाहिरि वेही रहियो हा ॿाहिरि वञी वेही रहियो चए बाबा मुंहिंजो कमु ॼाणा ई न मां ग़ुलाम अली मुंहिंजो ग़ुलाम अली हिकिड़ो गाना ॿुधायूं था पर हाणे हिकिड़ो कमु कजांइ गाना जल्दी ॿुधाए करे जल्दी वाइंड अप कर ठीकु आहे हाणे मां कीअं ॻायमि तोबा ज़ारी बेक़दरे जी यारी हो बेक़द जले तन जल जी जल्दी जान छुटे बाबा थाणे खां निकिरूं यार ठीकु आहे हाणे मां ग़ुलाम अली खे चयो थोरो जल्दी कजे हाणे चएसि हाणे ग़ुलाम अली तव्हां बि ॿुधायो ग़ुलाम अली खे चयो मां बाबा थोरो जल्दी कजे आलाप न ॾिजां ग़ुलाम अली खे ख़ुदा जी का जोड़ थिए पहिरियों ॾिनई आलाप को पोइ दोईड़ो ठीकु आहे बाय मारे पूरो आस्ताई अंतरो 4 अंतरा हिन ॻाया हुते अड़े बाबा ख़ुदा जी का जोड़ थाणे ते वेठा आहियूं पोइ मूंखे बि शैतानी निकिरी जुगी मां चयो बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो एसएचओ साहिबु ये साम्हूं जेको फरहान बलोच वेठो आहे न हाणे फरहान बलोच जो बुझो मूंखे हिते अॻु में ई हिते ठहियलु हिते हीअं कर मूंखे न फसा मां सर हीअ ॻाईंदो अच्छा थाणे एसएचओ चयो हा साईं मां जो गानो ॿुधियो आहे हर जाए हर पीरीअ महफ़िल में हिन ॻायो आहे न ॿुधायो साईं ॿुधायो अच्छा फरहान बलोच जी लाइ मां हर ॻाल्हि हर भेरी इहा ॻाल्हि कंदो आहियां त दुनिया जो बेसुरो अगरि तव्हांखे ॿुधणो आहे न फरहान बलोच पर जेकी तबियत आहे उनजी ऐं इंसानु आहे न उनखां वरी उनजी अपोज़िट आहे ऐं वधीक सुरीलो ऐं ॾाढो ग्रेट माण्हू आहे ठीकु आहे बाक़ी ॻाइण में ॾाढो बेसुरो आहे हरी जाए साईं थियो ईअं हाणे जंहिं महिल चए था वठी वञो पंहिंजे यार खे पोइ एसएचओ असांखे चयो हाणे ॻाल्हि त ॿुधो तव्हां ख़बर आहे की मां ढंगे छो आयो आहियां चए था ढंगे मां इन जे करे आयो आहियां त पाड़े वारे शिकायत कई चए था हीअ वॾी तेज़ आवाज़ में चए गाना थो हलाए चए साईं को तरीक़ो हूंदो आहे असां पाड़े वारे शिकायत कई आहे इन जे करे मां खणी आयुमि चए पाड़े वारे जी इंतिहा ॿुधो चए पियो त बाबा बिजली बंदि थिए पई त असां दुआ पिया करूं मुंहिंजा अलाह साईं हाणे सुकून मिलंदो चए था जीअं बिजली बंदि थिए पई ऐं एॾो बाजो थो कढे सम्झई ऐं एॾो बाजो थो कढे साईं साईं पोइ त उनखे रस्ते में वठी आयासीं उहो बि वॾो न उनखां त न ॻाल्हाई उनखे कुंड ते विहारे छॾी उहो वेठो ईअं वेठो असांखे असांखे ॾिसूं बि पिया अच्छा वरी एॾो ला आयो वरी असांखे रस्ते में छा पियो चई ख़बर थी चए था जो मूंखे खणणु आया जेका इहा पुलिस जी वेन हुई उनजो को मुंहिंजे ख़्याल में धिके स्टार्ट हुई आख़िरकार मां धिको ॾियणु चए था हाणे मूंखे अपार्टमेंट वारा सभु सुञाणनि पिया चए मां छा कयमि त मुंडी जेकी आहे उहो अंदरि में विझी करे ऐं असांखे त यादि नालो लॻा खणूं हो यार दुबई वारो सीन भाऊ नजफ़ आहे न हा इहो बि मां ॿुधायां त न शॉर्ट करे ॿुधायो सर बसि इहो ई हो त हुते बि असल में छा थियो त जिते असां वेठा हुआसीं दोस्तनि चांहि पिया पियूं त हुते को मर्डर थियो इन जे करे त वरी पोइ मूंसां बदकिस्मती सां मूं ॾांहुं हो कोन ॾियो पासपोर्ट जी कापी होटल में पोइ वरी उन्हनि ॿिन्हिनि खे मोकिलियो खणी आया विया खणी आया त आउं वेठो ई हुयुसि त हुते हिकिड़ो हमरा खे अरब हिकिड़े खे भरे चमाड़ जो ईअं मुंहिंजी पेरनि में ईअं साइड में किरी पियो किरी ईअं मूंखे चए भाऊ नजफ़ अली आहे न थाणे में दुबई में मुंहिंजो थाणे मूंखे हे थो सुञाणे त छा चए भाऊ असां शहदाद कोट जाऊं असां ख़ाली वली ईंदा चए असांखे ढके वेंदा चए को मसइलो कोन्हे हर साल हलिया वेंदा को मसइलो कोन्हे असां इज़त सां जहाज़ में वेंदासीं ॾाढो मज़ो आयो ॾाढो एंजॉय हक़ीक़त आहे यार सर अहिड़ो को आहे को जेको आहे माना असांजो कशिश केटीन जो हिकिड़ो माण्हू को जंहिंजो नालो ॿुधाए जीअं अलाए केतिरनि सिंगर बेस्तरनि सिंगरनि खे चांस ॾिनो सभु हूंदो ई कहिड़ो काशिफ हूंदो अलाए केतिरनि बेस्तरनि ॿियो सो असल में छा आहे त वरी फ़ोनूं अचनि थियूं न दोस्तनि जूं मां हिकिड़े दोस्त खे
अलाए किथां किथां खां फ़ोन हुजे मालूम उनखे चऊं असां त प्रॉपर त कयो चए यार असां नथी सघूं असांखो थींदी इहो थींदी हा सो छा थो करे सघे? छा थो करे सघे? ॾाढो इहे नजब जी कचहरियूं आहिनि, हाल वाल आहिनि, मस्ती मज़ाक आहे, छा ॾाढी हिकिड़ी कैजुअल कचहरी, ॿियूं खोड़ सारियूं शयूं बि आहिनि अञा। सो हाणे पिज़्ज़ा कॾहिं खाराईंदो? लाइव चई वञो पिज़्ज़ा सर, कॾहिं फ्री वेंदो, पोइ पका फ्री वेंदो। अॼुकल्ह ॾिसो कोविड जा ॾींहं हलनि था त मज़ाक आहे सम्झो न तो। ऐं ॿियो वरी जेकी तव्हां होम डिलीवरी घुरायो था त घटि में घटि उनखां बि थोरो मालूम आहे, थोरो मुहतात रहो। ऐं तव्हां हमेशह एटीएम बि कॾहिं कॾहिं ख़राबु हूंदो आहे तव्हांजो, हमेशह एटीएम बगल में हूंदो आहे करे बगल सॉरी रे बगल में हूंदो आहे। सो वरी ॾाढो मज़ो आहे। हिकिड़ो गानो असांखे ॿुधायो तव्हां। चले वसी गाने का अच्छा नजब सां मां नजब साहब कोई मैसेज ॾियणु चाहियो था ईद जो ॾियारो आहे कुझु सभिनी खे? भाउ मदर भाउ बसि हिकिड़ो मैसेज आहे। आउं त हर ईद ते हिकिड़ो ई मैसेज ॾींदो आहियां, उहो इहो ई आहे त कोशिशि कयो त अगरि तव्हांजे आस पास में या ओड़े पाड़े में केरु ईद करे थो उन ॾींहुं तव्हांजी ईद आहे। बिल्कुलु राइट। सम्झो त तव्हां ईद कयो, जेके आस पास में वीचारा ईद कोन था करे सघनि, पोइ ईद तव्हांजी न आहे। बिल्कुलु सही, उनजो ख़्यालु हा उनजो ख़्यालु रखो, उनजो ख़्यालु रखो त उन्हनि जी ईद तव्हांजी ईद आहे। ईद एक्ज़ैक्टली इहा ॻाल्हि मां बि चवंदो आहियां। ऐं डेफिनेट तव्हां में लर्न कयो, तव्हां में सिखियो आहे। सो ॾाढो मज़ो आयो आहे। अलाह साईं तव्हांजी ज़िंदगीअ में हयाती में अहिड़ियूं 7 जे तइदाद ॿियूं ईदूं हुजनि। अलाह साईं तव्हांखे, तव्हांजे ॿचिड़नि खे, औलाद वारनि खे अलाह साईं सिहत ॾे, कामयाबी ॾे, ख़ुशियूं ॾे ऐं हमेशह जुड़ंदा रहो असां सां। ईअं हमेशह गॾु हुजो, ईअं असां सिलसिलो बिल्कुलु कशिश सां केटीअ सां जुड़ियल हुजे। सो थैंक यू सो मच वंस अगेन त प्रोग्राम आयो। ऐं असां वाइंड अप प्रोग्राम जो कंदासीं तव्हांजे गाने ते, कुझु मस्ती मज़ाक गानो कंदासीं। सो थैंक यू सो मच तव्हां वंस अगेन कशिश टीवी जे तरफ़ां, पूरी सथे तरफ़ां, केटीएन जी सथे तरफ़ां तव्हां सभिनी खे लख जूं ईद जूं लख लख वाधायूं मुबारक हुजनि। वरी इनशाला ईद जो सिलसिलो वरी ईद खां पोइ वरी प्रोग्राम आहे पंहिंजो, वरी इनशाला 7 to 9 विथ मज़र सिठार सैटरडे संडे तव्हां सां गॾु हूंदासीं। हाणे असां नजब भाउ ॾे हलंदासीं।
दिलकश नजारो तू है माँ, शाम जो दिलकश नजारो तू है माँ, समुद्र जो छोलू किनारो तू है माँ, समुद्र जो छोलू किनारो तू है माँ, शाम जो दिलकश नजारो तू है माँ, समुद्र जो छोलू किनारो तू है माँ, सवे सोहना दुनिया में पर मुझो महबूब भी शया, सवे सोहना दुनिया में पर मुझो हादी भी शया, भले बिजलियों लगन तजलियों, भले बिजलियों कन तजलियों, जानी जनकार भी शया, सवे सोहना दुनिया में पर, सवे सोहना दुनिया में पर, तुझु यादू तुझु यादू। माछो भी रुनो आया पर यार रुनो आया, माछो भी रुनो आया पर यार रुनो